लतीफ़ साईं जो त ओरियां आणीन मेड़ियो मोल में ख़बरूं साता सुध न ॾीन जिते वे वींद करे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमसरी निशस्त में अवां सभिनीनि खे भलीकार। पाण अॼु जंहिं शख़्सियत सां हाज़िर थिया आहियूं उन्हनि जो तालुक़ दरसो तदरीस सां आहे। उहे क़ाइद आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद में एज़ अ लेक्चरर तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि, गॾोगॾु PhD स्कॉलर बि आहिनि। सो पाण अॼु जंहिं शख़्सियत सां हाज़िर थिया आहियूं उन्हनि जो तारुफ़ आहे मोहतरम जनाब मेहरान मेमन साहब। सो अॼु मेहरान सां असां तमामु घणियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदासीं। ऐं जॾहिं को उस्ताद अची वेह त ज़ाहिर आहे असांजी तालीम खां ॿाहिरि ॻाल्हि न हूंदी। ऐं उन में जेका बुनियादी तौरु असांजी अॼु जेका इहा पूरी वेहक आहे उहो पूरो हिकिड़ो एनालिसिस हूंदो सिंध जे तालीम ते ऐं फेडरल जे तालीम में जेको बुनियादी फ़र्क़ु आहे ऐं गॾोगॾु जेका अकेडमी आहे हितां जी ऐं जेका फेडरल जी आहे उन में। छो त मुंहिंजी बि जेका मास्टर्स आहे उहा जॾहिं इस्लामाबाद में हुई त मूंखे ॾींहं राति जो डिफरेंस नज़र आयो त हितां जा केतिरा नॉन सीरियस उस्ताद असांखे मिलनि था ऐं वरी साॻियो ई फेडरल में केतिरा सीरियस उस्ताद आहिनि असांखे कीअं गाइड कनि था। सो पाण अॼु मेहरान खे भलीकार कयूं था। ऐं मेहरान खां पहिरियों ई जेको सुवालु हूंदो इहो इन तरफ़ हूंदो त हुननि जो जेका फ्रॉम द बिगिनिंग जेका ग्रेजुएशन खां ऐं PhD ताईं जेको हुननि जो सफ़र आहे पहिरीं थोरी उन ते नज़र विझनि त पोइ असां अचूं था त बुनियादी फ़र्क़ु जेको आहे सिंध जे तालीमी इदारनि ते ऐं फेडरल जे तालीमी इदारनि में। महिरबानी मंसूर, सभ खां पहिरीं त हीउ जेको तव्हांजो इनिशिएटिव आहे हिन लाइ तव्हांखे जस हुजे। ऐं काफ़ी जेको आहिनि सो डिजिटल स्पेसिस सिंध जे अंदरि मौजूदु आहिनि जेके हिननि मौज़ुनि खे अञा बि नथा छेड़नि। ऐं सो बहितर आहे जो अॼु पंहिंजी गुफ़्तगू हिन मौज़ू ते थींदी ऐं हुन में पाण काफ़ी दिलचस्प ऐं तलक तजुर्बनि सां गॾु जेको आहे सो पंहिंजूं ॻाल्हियूं रखंदासीं। मुंहिंजो जेको पूरो सफ़र आहे उहो अकेडमिया जे अंदरि इहो आहे त 2013 में मूं नमल में एडमिशन वरिती जंहिंमें इंग्लिश लिटरेचर लिंग्विस्टिक्स जी डिग्री में मूं पंहिंजे पाण खे एनरोल करायो। ऐं 16 जी आख़िर में 17 जी शुरूआत में मूं हुतां ग्रेजुएट कयो। ऐं ग्रेजुएशन जे कुझु महीननि खां पोइ ई सिंध यूनिवर्सिटी अंदरि जेको एज़ अ टीचिंग असिस्टेंट मूं उते जेको आहे सो कमु करणु शुरू कयो। ऐं 2 साल उते कमु कयो। ऐं हुन खां पोइ उन दौरान ई 2018 में MPhil में दाख़िला वरिती। 2020 में पंहिंजी MPhil इंग्लिश लिटरेचर में कंप्लीट कई। ऐं पोइ असां जेको आहे सो मूं इहो सोचियो त हिते जेके करियर अपॉर्चुनिटीज़ हैदराबाद जे अंदरि न हुजण जे बराबरि आहिनि। सो कराची मूव कयोसीं। ऐं कराची में मूं जेको आहे सो 4 साल उते पंहिंजो जेको आहे सो टीचिंग करियर परसू कयो। ऐं उन में मूं परमानेंट जॉब त 2 यूनिवर्सिटीज़ में कई, मोहम्मद अली जिन्ना यूनिवर्सिटी ऐं लियारी यूनिवर्सिटी में। बट विज़िटिंग फैकल्टी तौरु ऐं 4 खां 5 यूनिवर्सिटीज़ में पढ़ाईंदो रहियोसि, जिन में ग्रेनिच यूनिवर्सिटी हुई, ज़ेबिस्ट ऐं सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी ऐं उन खां अलावा DH सफ़ा यूनिवर्सिटी में मूं पंहिंजो ख़िदमतूं एज़ अ विज़िटिंग फैकल्टी लिटरेचर जे टीचर तौरु सरअंजाम ॾिनियूं। 2024 में रिज़ाइन कई मूं लियारी यूनिवर्सिटी मां। ऐं उनजो सबबु इहो त मुंहिंजी एडमिशन थी वई हुई 2024 में क़ाइद आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद में PhD लिटरेचर में, जंहिंमें रिटन में मुंहिंजी फर्स्ट पोजीशन हुई। ऐं कुझु महीना उते PhD में एज़ अ स्टूडेंट पढ़ण खां पोइ उन्हनि मूंखे जेको आहे सो एडॉक लेक्चरर जी जॉब ऑफर कई, जिते आउं हींअर लेक्चरर तौरु कमु कयां पियो। सो इहो मुंहिंजो सॼो सफ़र आहे। हींअर मुंहिंजो जेका आहे सो PhD हलंदड़ आहे। ऐं उन में आउं थीसिस राइटिंग स्टेज में आहियां, जेका इंशाल्लाह हिन साल जे आख़िर ताईं पूरी थी वेंदी। मेहरान, ॾाढो ज़बरदस्त मूंखे इहा ख़बर पई त तव्हां जीअं ई ग्रेजुएशन कंप्लीट करे वरिती त उन खां पोइ तव्हां जेको आहे त सिंध यूनिवर्सिटी में एज़ अ टीचिंग असिस्टेंट थी विया। हाणे उते जेको टीचिंग असिस्टेंट जो तव्हांजो तजुर्बो आहे थोरो असांखे इहो ॿुधाइजो त पोइ पाण अॻिते अचूं था। अच्छा, जेको पंहिंजो अॼु जो मौज़ू आहे उन जे कॉन्टेक्स्ट में अगरि आउं ॻाल्हि कयां सिंध यूनिवर्सिटी जी, त 3 मेजर इशूज़ जेके अकेडमिया में मूंखे मिलनि था ऐं जेके असां फेडरल जे पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी जे कंपैरिज़न में ॾिसूं था, उहो इहो आहे त हिकिड़ो सिंध यूनिवर्सिटी जा जेके एफिलिएटेड कॉलेजिस आहिनि या ओवरऑल सिंध जूं जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि सां जेके एफिलिएटेड कॉलेजिस आहिनि
उन्हनि में कापी तमामु घणी आहे, तमामु घणी कॉपी उते थिए थी ऐं जेको आहे सो उन कॉपी जे करे तव्हां ॾिसो त हज़ारे जेके ग्रेजुएट्स निकिरनि था सिंध जी यूनिवर्सिटीज़ मां, सम्झो त उहे सॼी जी सॼी हिकिड़ो फ्रॉड ऐं बाइगोट्री आहे। ऐं उहे माण्हू कीअं वञी जेको आहे सो पंहिंजी करियर में ऐं जॉब मार्केट में पाण खे रेलेवेंट बणाईंदो, वॾो क्वेश्चन आहे। ऐं इन में तमामु घणा पैसा हलनि था, तमामु घणो वॾो धंधो आहे इहो, ठीकु आहे। ऐं यूनिवर्सिटी एडमिनिस्ट्रेशन्स खां वठी गवर्नमेंट मशीनरी इन में इन्वॉल्व आहे त कीअं कॉलेजिस जे अंदरि एफिलिएटेड कॉलेजिस जे अंदरि हज़ारे शागिर्दनि खे दाख़िला ॾेई उन्हनि खे कॉपी कराए डिग्रियूं पास करे ग्रेजुएट पोस्ट ग्रेजुएट ऐं पोइ जेको आहे सो उन्हनि खे जॉब मार्केट में मोकिलियो थो वञे ऐं उहे हिन समाज ते हिकिड़ो ॿार थी वञनि था, छो त उन्हनि खे अचे कुझु इनकॉम्पिटेंट अनस्किल्ड हिकिड़ा जेके आहिनि सो ग्रेजुएट आहिनि, इनकॉम्पिटेंट प्रोडक्शन आहिनि यूनिवर्सिटीज़ जी उहे। ॿियो जेको वॾो मसइलो आहे उहो इंफ्रास्ट्रक्चर जो आहे। उहो असां जनरली सिंध जी यूनिवर्सिटीज़ में ॾिसूं त इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे सो ॾाढी डेटोरिएटिंग कंडीशन में आहे। क्लासरूम्स जी हालत तव्हां ॾिसो, ओवर क्राउडेड क्लासरूम्स तव्हांखे मिलंदियूं ऐं तव्हांखे उन क्लासरूम्स में जेके घुर्बल रिसोर्सिस आहिनि टीचर खे पढ़ाइण जे लाइ उहे न मिलंदा, ठीकु आहे। एडवांस जेके पैटर्न्स आहिनि टीचिंग जा उन्हनि खां तव्हांखे जेके सो असांजे क्लासरूम्स आरी मिलंदा। सो इंफ्रास्ट्रक्चर तमामु वॾो प्रॉब्लम आहे यूनिवर्सिटीज़ अंदरि। लैब्स कोन्हनि, जेके नेचुरल साइंसिस या साइंसिस जा जेके स्टूडेंट्स आहिनि जिन खे लैब्स घुर्बल आहिनि रिसर्च लाइ, उहे लैब्स अवेलेबल कोन्हनि। एतिरा पैसा बजट अचे थी लैब्स जी, लैब्स किथां था वञनि। सो इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। टियों जेको वॾे में वॾो इशू आहे उहो पॉलिटिकल पैट्रोनेज आहे। उहे यूनिवर्सिटियुनि अंदरि पॉलिटिकल अपॉइंटमेंट्स आहिनि, पॉलिटिसाइज़ेशन आहे असांजे यूनिवर्सिटीज़ जी सिंध जे अंदरि। उन पॉलिटिसाइज़ेशन जे करे, उन पॉलिटिकल पैट्रोनेज जे करे तव्हांखे ओवरऑल जेका फैकल्टी मिलंदी सिंध जी यूनिवर्सिटीज़ जे अंदरि, उहा मेजॉरिटी फैकल्टी इनकॉम्पिटेंट मिलंदी। हाणे मिसाल जेके बि सिंध यूनिवर्सिटी या सिंध जे यूनिवर्सिटीज़ में जेके बि फैकल्टी अपॉइंट थिए थी त उहा सॼी जी सॼी मतिलबु पॉलिटिकल पैट्रोनेज ते आहे। ॾिसो, सियासी पाण हुनखे ईअं जनरलाइज़ कोन था करे सघूं त सॼी जी सॼी, कुझु प्रोफेसर्स ॾाढा कॉम्पिटेंट बि आहिनि, ठीकु आहे, रिसर्च में ऐं ॿियनि जेको आहिनि सो उन्हनि जो कमकार ऐं पढ़ाइण में काफ़ी कॉम्पिटेंट बि आहिनि। उन्हनि जे बारे में हिकिड़ो जनरल जेको परसेप्शन आहे स्टूडेंट्स जो या माण्हुनि जो काफ़ी पॉज़िटिव आहे। बट ओवरऑल असां जेकॾहिं ॾिसूं त जिन जिन माण्हुनि खे पर्सनली असां सुञाणूं था, उन्हनि जी कैपेसिटी छा आहे, उन्हनि जी कॉम्पिटेंसी छा आहे, उहे हायर बि थी था वञनि ऐं उहे अपॉइंट थियण खां पोइ एतिरो जल्दी उन में ग्रो करे था अचनि ऐं मतिलबु कमु उन्हनि जो ज़ीरो आहे ऐं जेको आहे सो प्रमोशन्स उन्हनि जा ॾाढा फास्ट आहिनि। सो इन में सम्झ में अचे थो त अंदरि जेका पॉलिटिसाइज़ेशन आहे, हिकिड़ो त ॾिसो पॉलिटिसाइज़ेशन जेका पैट्रोनेज आहे उहा टू फोल्ड आहे यूनिवर्सिटी जे अंदरि सिंध में। हिकिड़ो त पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट पैट्रोनाइज़ करे थी यूनिवर्सिटीज़ खे, ठीकु आहे, वाइस चांसलर ऐं रजिस्ट्रार जे थ्रू, ॿिया जेके प्रोफेसर्स डीन्स आहिनि उन्हनि जी अपॉइंटमेंट्स जे थ्रू उहे पैसा ॾेई अचनि था। हिकिड़ो क्लियर, तव्हां जॾहिं कंहिं मिनिस्टर या हुन जे कंहिं PA खां पुछंदो या ॿियनि साफ़िन खां पुछंदो त तव्हांखे हिन बारे में जेको आहे सो ॻाल्हियूं ॿुधण में मिलंदियूं ऐं कुझु एविडेंसिस बि मिलंदा त भाई जेके वाइस चांसलर अपॉइंट पैसा ॾेई थो थिए। हा, त हू जॾहिं अची पैसा ॾेई थो त पोइ तव्हां जेका सो बाक़ी यूनिवर्सिटी जे अंदरि जेका हायरार्की आहे उहा हिन खां कीअं थी पाक रही सघे। पोइ इहो छा थो थिए, ॿी पैट्रोनाइज़ेशन यूनिवर्सिटी जे अंदरि आहे, ठीकु आहे, जेका प्रोफेसर्स माफिया आहे या जेके ग्रुप बंदी आहे यूनिवर्सिटी जे अंदरि, उहे जेके पंहिंजा माण्हू हायर करणु चाहिनि था। सो या उन में को बि इहो क्राइटेरिया कोन्हे त हिन जा रिसर्च पब्लिकेशन्स केतिरियूं आहिनि, हिन जो एक्सपीरियंस केतिरो आहे, या हिन जी जेका सो PhD में ही कहिड़ी हिन रिसर्च कई या कुझु बि, हिन जो किरदारु कीअं रहियो आहे, फीमेल स्टूडेंट्स सां कैरेक्टर कीअं आहे, इन्हनि सभिनी शयुनि खे ओवर शेडो करे तव्हां सिर्फ़ु इहो ॾिठो वेंदो त ही प्रेशर ग्रुप सां तालुक थो रखे। माना अहिड़ो कल्चर आहे। असां अहिड़ा उस्ताद बि ॾिठा आहिनि सिंध यूनिवर्सिटी में जेके प्रोफेसर आहिनि जा जेको आहे सो उन्हनि जे थोबियुनि खां कपिड़ा खणी घर ॾेई ईंदा हुआ, सब्जियूं वठी घर ॾेई ईंदा हुआ ऐं उहे प्रोफेसर थी विया। उन्हनि जी एहलियत जेका आहे सो सभिनी खे ख़बर आहे, ठीकु आहे। सो इन लेवल जी जेको आहे सो अंदरि जेको आहे सो रही आहे सिंध यूनिवर्सिटी अंदरि पैट्रोनाइज़ेशन या ओवरऑल जेके जनरली यूनिवर्सिटीज़ आहिनि। हिकिड़े डिपार्टमेंट जे अंदरि 20-25 प्रोफेसर्स, फुल प्रोफेसर्स वेठा आहिनि, ॿाहिरां उन्हनि जी PhDs कयल आहिनि, सरकार उन्हनि ते पैसो ख़र्च कयो आहे। हीअ मुशरफ जे टाइम में जेके फैकल्टी डेवलपमेंट प्रोग्राम हुआ उन तहत ही सभु ॿाहिरां PhD करे आया, कुझु वरी अध में छॾे भॼी आया जिन ते ॿाहिरि यूनिवर्सिटीज़ हिननि खे लिखियो अथव
ही माण्हू जेको आहे सो असांजी यूनिवर्सिटी जो इमेज ख़राबु था कनि, असां वटि PhD स्कॉलर्स ईअं छॾे भॼी वेंदा कोन्हनि, वरी उन्हनि खे यूनिवर्सिटी पैसा ॾेई मोकिलियो तव्हां PhD कयो। उन्हनि तव्हां ॿुधायो त 25 प्रोफेसर्स अगरि हिकिड़े डिपार्टमेंट में आहिनि, उन डिपार्टमेंट मां को जर्नल कोन थो निकिरे, को रिसर्च जर्नल कोन थो निकिरे, ऐं उन्हनि 25 प्रोफेसर्स जो छा स्टेटस आहे, Q1 रैंकिंग में उन्हनि जूं केतिरियूं पब्लिकेशन्स आहिनि, ठीकु आहे। सिंध यूनिवर्सिटी में तव्हांखे इहो ॾाढो रेयरली मिलंदो त को जेको आहे सो Q1 रैंकिंग जो जर्नल को बि सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि कोन्हे, या सिंध जी कंहिं बि यूनिवर्सिटी जे अंदरि Q1 जो जर्नल न आहे, ठीकु आहे, केर बि नथो कढे। ऐं जेको आहे सो तव्हांखे गॾोगॾु इहो बि ॾाढो रेयर मिलंदो त कंहिं को अहिड़ो प्रोफेसर हुजे जंहिंजो Q1 में, नेचुरल साइंसिस वारे पासे वरी तव्हांखे मिलंदो, ठीकु आहे, पर सोशल साइंसिस में ॾाढो इन शइ जो जेको आहे फुक़दान आहे त। अच्छा, हाणे जीअं तव्हां ॿुधाई पे त PhD ही हिननि खे वरी रहंदो, हुननि लिखियो त बाबा हे कोई स्कॉलर छॾे असां वटि कोन विया, तारीख़ में पहिरियों दफ़ो इहो थियो आहे, वरी उहे विया, हाणे PhD करे त अची विया, चलो ठीकु आहे, हींअर उहे अपॉइंटेड आहिनि, स्टिल मतिलबु उहे डिपार्टमेंट में आहिनि, PhD डॉक्टर्स आहिनि इहे, पर ॾिसो था हुननि जे पंहिंजे बीहक में, हुननि जे पंहिंजे हुन में पोस्चर में, ऐं हू हुननि जो जॾहिं क्लास में पढ़ाइनि था त लॻनि था त ही PhD डॉक्टर्स आहिनि। ॾिसो जेको आहे सो न इन जो जवाबु आहे उन तरीक़े सां ॾींदुसि त इनखे जनरलाइज़ नथो करे सघिजे। कुझु प्रोफेसर्स आहिनि हथनि आङुरनि ते ॻणण जहिड़ा, जेके असांखे मिलंदा अथव। जनरली जेको एटीट्यूड असां वटि अकेडमिया में रहियो आहे सिंध जे अंदरि, उहो फ्यूडल रहियो आहे, ठीकु आहे, फ्यूडल माइंड सेट रहियो आहे प्रोफेसर्स जो। तव्हांखे टाइम कोन ॾींदा, तव्हां सुपरवाइज़री सां मिलंदा कोन, ठीकु आहे, जंहिं वटि जेको उन्हनि वटि थीसिस करे पियो, रिसर्च करे पियो, ठीकु आहे, क्लास में कोन ईंदा, ईंदा त अधु कलाकु पढ़ाए हलिया वेंदा आहिनि, छा पढ़ायो कंहिंखे का ख़बर कोन्हे, का वही उन्हनि ते नाज़िल थी लॻंदो आहे, जेको आहे सो माण्हू सम्झी कोन सघिया। सो इहो जनरल हिकिड़ो रवैयो आहे। हाणे ही जेके बि इशूज़ तव्हांजे पुराणे पुठिएं सवाल में हिन सवाल में जेके मूं आइडेंटिफाई कया, इहे जेके तव्हां कंपेयर कयो त फेडरल जे इदारनि में उते बि मसइला आहिनि, ईअं कोन्हे त उते मसइला कोन्हे, उते बजट जा इशूज़ साॻा ई आहिनि जेके सिंध जी यूनिवर्सिटीज़ में आहिनि, पर ही रवैया तव्हांखे उते कोन मिलंदा। इंफ्रास्ट्रक्चर उते बहितर आहे, कॉपी उते ज़ीरो आहे, प्रोफेसर टाइम ते क्लास वठे थो, टाइम ते क्लास मां निकिरे थो, कॉम्पिटेंसी ते माण्हू खे जज कयो वञे थो। ॿियो वॾी में वॾी ॻाल्हि इहा त हू ओन करे थो पंहिंजे इदारे खे, ठीकु आहे, पंहिंजे इदारे खे ओन करे थो। हुनखे इहो अहसासु आहे त यार गवर्नमेंट मूंखे 8 लख रुपया पघार ॾिए पई, मूंखे वञी हिननि खे पढ़ाइणो आहे। हू 5 मिंट बि क्लास में जेकॾहिं लेट अचे थो सॉरी करे थो, हर वक़्तु अवेलेबल ऐं एक्सेसिबल आहे। तव्हांजा दरवाज़ा पाण खोलींदा त तव्हां जेको आहे सो वञो ऐं अचो, त हिकिड़ा ॾाढा वेलकमिंग ऐं हिकिड़ो ॾाढो तव्हांखे जेको आहे सो न हेल्दी हुते एनवायरमेंट मिलंदो ऐं कमु करण जी दिलि बि चवंदी स्कॉलर्स जी। हिते उहो माहौल कोन्हे, हिकिड़ो फ्यूडल माइंड सेट आहे। मूंखे त ईअं लॻंदो आहे त हिननि जेको आहे सो CSS या PCS करे ब्यूरोक्रेसी में अचणु चाहिया पिया, उहो न अची सघिया, उन्हनि खे उहो एब्सोल्यूट पावर, उहा फ्रस्ट्रेशन हिते था कढनि, उहा न मिली सघियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे कीअं CSS पास कंदा जिन खे जेको आहे सो हिकिड़ो पैराग्राफ अंग्रेज़ी में नथो लिखणु, एररलेस लिखणु कोन थो अचे। सही ॻाल्हि। त पोइ उन्हनि जो जेको आहे सो न कॉम्प्लेक्स, जेके कॉम्प्लेक्सिस हू पाण सां गॾु खणी आया, उन्हनि अची इहे वर्क प्लेस ते ट्रांसलेट कया। सो उहा उन्हनि जी पर्सनैलिटी बणिजी वई आहे। हाणे हू जेको आहे सो हुन मां निकिरणु उन्हनि जे लाइ ॾाढो ॾुखियो आहे। ईअं बि नथो थी सघे त उन्हनि खे मुकमल एक्सपोजर जी कमी आहे। हू लाइक इंग्लैंड ऐं ॿियनि नंढनि वॾनि मुल्कनि जे अंदरि हू PhD करे आया आहिनि, पर उनखां पोइ उन्हनि छा कयो, पाण खे महदूद ऐं रिजिड करे छॾियो। उनखां पोइ हुननि खे जेको एक्सपोजर घुर्बल हो अकेडमिया जे अंदरि, उहो हुननि खे कोन्हे, ठीकु आहे। आउं त नथो सम्झां त हिननि खे फेडरल जे इदारनि जो बि एक्सपोजर आहे, त उते आउं चाहियां थो त हिननि खे वञी उते ॾिसणु घुरिजे त फेडरल में ऐं पंजाब जे अंदरि कीअं जेको आहे सो प्रोफेसर क्लास में पढ़ाए थो, छा हुनजो कंडक्ट आहे, कीअं हू स्कॉलर सां डील करे थो, छा उते इंफ्रास्ट्रक्चर आहे। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि इहा त उते कॉपी कोन्हे, ठीकु आहे। पॉलिटिकल अपॉइंटमेंट 0 ऐं तव्हांखे इहो अॼु इहो मुंहिंजो तजुर्बो आहे, उते पॉलिटिकल पेट्रोनेज 0 आहे, पॉलिटिसाइज़ेशन कोन्हे। मेरिट जेको बि मेरिट ते अॻियां अचे थो उन लाइ दरवाज़ा खुले। अच्छा, हाणे इहा त पाकिस्तान जी ॻाल्हि आहे। HEC जा फिगर्स आहिनि त 17%, 17% सिंध जूं यूनिवर्सिटियूं रिसर्च में कॉन्ट्रीब्यूट कनि, सिर्फ़ु 17%, ठीकु आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो केतिरा असां वटि प्रोफेसर्स भर्ती थियल आहिनि पब्लिक सेक्टर में, प्राइवेट सेक्टर में, ऐं केतिरो जेको आहे सो उन्हनि ते ख़र्च कयल आहे गवर्नमेंट जो, ॿाहिरां PhD करे आया आहिनि। 17% दे आर कॉन्ट्रीब्यूटिंग इनटू द रिसर्च इन पाकिस्तान, whereas this figure in Punjab is 48%. ॾिसो 48% रिसर्च में पंजाब जी फैकल्टी कॉन्ट्रीब्यूट करे थी, ऐं फैकल्टी जी
उन्हनि जी रिसर्च जी क्वालिटी ॾाढी कमाल जी आहे, ठीकु आहे। सो इहो फ़र्क़ु आहे। हाणे तव्हां हिते लफ़्ज़ हिकिड़ो ज़बरदस्त इस्तेमालु कयो त जेके असां वटि हिते जेके प्रोफेसर भर्ती थियल आहिनि, हाणे तव्हां इहो लफ़्ज़ जेकॾहिं अगरि हिन जी जॻह अपॉइंटमेंट चवां त शायदि उहो ठीकु हो, पर तव्हां भर्ती चयो, इन मां साफ़ ज़ाहिर आहे त ही कीअं भर्ती थिया आहिनि जेके कॉन्ट्रीब्यूट कोन था करे सघनि, जिन जो कम ई इहो आहे। सर भर्ती ईअं ई आहे न, आउं सम्झां थो त असां वटि प्रोफेसर ऐं पुलिस में सिपाही जी भर्ती में को फ़र्क़ु आहे, उहो बि भर्ती आहे, हीअ भर्ती आहे। ऐं शर्म अचणु घुरिजे जेको आहे असांजे हुकुमराननि खे त हू प्रोफेसर ऐं सिपाही जी भर्ती में को फ़र्क़ु कोन था रखनि। माना हिकिड़ो मुस्तक़बिल उनखे जीअं सिपाही भर्ती करे सिफारिश ते फ़ोन ते उछलणो आहे, ईअं जेको आहे सो ईअं प्रोफेसर बि यूनिवर्सिटी जे अंदरि उछलणो आहे। न हिकिड़ो मुस्तक़बिल अॾींदड़ माण्हू इहे इंट्रस्टिंगली मां तव्हांखे ॿुधायां त 2 साल पहिरीं जो इहो मामिलो आहे, 2024 जो। मूं हुन ते हिकिड़ी वीडियो जेको आहे सो फेसबुक ते अपलोड कई हुई, जंहिंमें मूं अवेयर करण जी कोशिशि कई इलाही दोस्तनि खे त हीउ तव्हांजो राइट आहे, तव्हांजो राइट कीअं पियो मारियो वञे। 4 लेक्चरर्स जूं पोस्टूं ख़तमु करे सिंध यूनिवर्सिटी मां हिकिड़ी AP जी पोस्ट क्रिएट कई वई हुई, ठीकु आहे। हिकिड़ी असिस्टेंट प्रोफेसर जी पोस्ट क्रिएट कई हुई, 4 लेक्चरर्स जूं पोस्टूं ख़तमु करे, ठीकु आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजनि माण्हुनि खे प्रमोशन ॾियण जे लाइ। जेके 4 लेक्चरर्स जूं पोस्टूं हुयूं यूनिवर्सिटी जे अंदरि, उहे लेक्चरर्स जेके हिननि खे हायर करणा हुआ, जेके क्लास में वञी पढ़ाईंदा, छो त हींअर ॾिसो न, हींअर सिंध यूनिवर्सिटी अंदरि या सिंध जे ॿियनि यूनिवर्सिटीज़ अंदरि जनरली पढ़ाई केरु थो क्लास में, विज़िटिंग फैकल्टी ऐं टीचिंग असिस्टेंट, ठीकु आहे। ॿियो उते 80% जेको टीचिंग लोड आहे, जेको वर्क लोड आहे, उहो उन्हनि ते आहे, बिल्कुलु सही, कचनि मास्तरनि ते आहे, जेके पाण सोली सिंधी में चऊं। ऐं हिननि खे सिर्फ़ु प्रमोशन्स खपनि, ऐं ही उन्हनि जो राइट मारे जेके पोस्ट ग्रेजुएट आहिनि, जेके मास्टर्स आहिनि, जिन खे लेक्चरर हायर थियणु BPS 18 में उन्हनि जो राइट आहे, उहे पोस्टूं ख़तमु करे जेको आहे सो हुननि हिकिड़ी AP जी पोस्ट क्रिएट कई। दैट वाज़ क्रिमिनल सॉर्ट ऑफ एक्ट। इन ते कुझु बि कोन थियो। हिकिड़ो मुंहिंजे ख्याल में हिकिड़ी कंहिं प्रोफेसर कोर्ट में केस कयो, पर तव्हांखे सिंध जी अदालतुनि जी ख़बर आहे त हू यूनिवर्सिटियुनि जे मामलनि ते ओवरऑल नॉन सीरियस आहिनि। ऐं इहो हाणे वञे की न कंहिं जेको आहे सो इंटरनेशनल एजेंसी वटि इहो मामिलो खणी वञे, UN वटि खणी वञे, छो त सुप्रीम कोर्ट ऐं तव्हांजो हाई कोर्ट त हिन मामले ते ॻाल्हाइनि ई कोन था, ठीकु आहे। उन्हनि जी क्रिमिनल हिकिड़ो रोल आहे जुडिशरी जो बि यूनिवर्सिटीज़ जे मामले में, त उन्हनि जेको आहे मुकमल हिननि शयुनि खे इग्नोर कयो आहे। मां ईअं चइजे त को इदारो ई कोन्हे त जंहिं वटि इहा हिकिड़ी रुदात खणी वञिजे त तरजीहात में ई तव्हांजो ही इदारा कोन्हनि जेके मुस्तक़बिल अॾींदड़ माण्हू आहिनि। को इदारो कोन्हे असां वटि। ऐं इहा हिकिड़ी शेमफुल ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॾाढी जेको आहे सो डिसग्रेसफुल ॻाल्हि आहे त असां वटि को इदारो कोन्हे जो असां रुदात इहा खणी वञूं त सिंध जे तालीमी इदारनि जो ही हाल आहे, हिन क़िस्म जा माण्हू भर्ती था कया वञनि, हीअं कॉपी थी थिए, हीअं इंफ्रास्ट्रक्चर आहे, ही उते कल्चर आहे। इहो रुदात ॿुधण लाइ जज तव्हां खणी वेंदो, जज पिटीशन एडमिट कोन कंदो, ठीकु आहे, चवंदो हिन में इलाही जेको आहे लीगल मामला खणी वेंदो त हिन में इहे शयूं कोन्हनि। बेसिक जेको असांखे राइट ॾिए थो पाकिस्तानी कॉन्स्टिट्यूशन, उन तहत जज तव्हांखे ॿुधण जे लाइ तयार ई कोन्हे, ठीकु आहे। सो लॉ बिफोर इक्वलिटी जेको जंहिं तहत असां वेंदा आहियूं, जज खे चवंदा आहियूं, असां पाण जजनि जे अॻियां प्लीड कयो आहे इन पर्सन, पर उहो जेको आहे सो जज हिनखे ॿुधण जे लाइ तयारु कोन्हनि। सो असां वटि को अहिड़ो इदारो कोन्हे त असां जंहिं वटि हीउ मामिलो खणी वञूं। सुप्रीम कोर्ट इन्हनि केसिस खे पहिरीं हिकिड़ो मामिलो टाइम हो जॾहिं हिननि केसिस खे थोरो अटेंशन ईंदो, पर हाणे त सफ़ा उहो मामिलो सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट्स जे ते ई रिलाए करे थो, हिननि खे जेको आहे सो डायरेक्ट करे थो त हीउ मामला तव्हां ई जेको आहे सो डिस्पोज ऑफ कयो, ऐं हुननि खे पोइ उहो एडमिट करण जे लाइ सुप्रीम कोर्ट बि तयारु कोन्हे। सो हीउ मामला हिन लेवल ते जेको आहे सो पहुतल आहिनि, ऐं ख़बर न आहे त असांजी अकेडमिया जो जेको आहे सो छा अॻियां फ्यूचर हूंदो। असां वटि जेका तव्हां ॻाल्हि कई न त ही CSS कोन करे सघिया, हिननि खे एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट खपनि पियूं, पोइ मजबूरन ही अची विया इन टीचिंग फैकल्टी साइड, हाणे ओॾे अची त विया एक्सीडेंटली, हाणे इहो हादसाती तौर ते मास्तर त थी विया, पर हाणे हिननि जे दिमाग़ मां अञा उहा वॾेरा शइ निकिरे नथी त माना असांखे सीट खपे। हाणे हिननि जो जेको कमु आहे उहो सिर्फ़ु इहो आहे त असांखे का बि एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट मिले, जंहिंजे करे इहे अहिड़े क़िस्म जा ई प्रमोशन मुसलसल वठंदा था वञनि। हाणे तव्हां ॾिसो जेको तव्हां ॻाल्हि कई न त टीचिंग असिस्टेंट ऐं लेक्चरर ते तमामु घणो वज़न पए थो पढ़ाइण जो, हाणे उहे हिननि खां वधीक कॉम्पिटेंट आहिनि, हिननि खां वधीक उन्हनि खे अचे थो, उहे हिननि खां वधीक सुठी राइटिंग स्किल्स आहिनि उन्हनि वटि, हिननि खां वधीक ज़बरदस्त जॾहिं फेसबुक ते लिखनि था, ही बि लिखनि था, जॾहिं उहे बि लिखनि था त वाज़िब फ़र्क़ु नज़र थो अचे।
केतिरा नाअहल तरीन जेके माण्हू आहिनि उहे जेके आहिनि त हिते असांजे सिंध जे यूनिवर्सिटीज़ में इन्हनि तव्हांजे चवण त इन्हनि खे अपॉइंट कयो वियो आहे, हिननि जी भर्ती कई वई आहे। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त उन्हनि नौजवाननि खे छो न अॻियां था आणनि, इन जे पोयां कहिड़ो सबबु आहे? अच्छा, उन जे पोयां जेको आहे सो न 2-3 शयूं पाण परसीव करे सघूं था। हिकिड़ो त ओवरऑल जेका खेप असां वटि सीनियर वेठी आहे न, ठीकु आहे, ही सॼी जी सॼी नाअहल आहे, नाअहल तरीन आहे, ठीकु आहे, नाअहल तरीन आहे। हिननि ही एतिरा इनसिक्योर आहिनि जो तव्हां वञी क्लास में सही तरीक़े सां ॿारनि खे पढ़ाए ईंदो त ॿार अची ॿाहिरि तारीफ़ कंदा त हू ॿिए ॾींहुं तव्हांजा पेर कढण जी कोशिशि कंदा। हुननि खे ख़बर आहे त हू इन लेवल ते पढ़ाए कोन था सघनि, ठीकु आहे, हुननि जा मफ़ाद, हुननि जा मक़सद बि आहिनि। हिकिड़ा त हू तमामु घणा इनकॉम्पिटेंट आहिनि, ठीकु आहे, हुननि खे जेको आहे सो हिन जनरेशन जा जेके माण्हू आहिनि जेके कॉम्पिटेंट आहिनि उन्हनि खे रेगुलर कोन्हे करिणो। जेकॾहिं उन्हनि खे रेगुलर करे छॾिजो, उन्हनि खे ख़बर आहे त सुभाणे ही पंहिंजे राइट लाइ बि ॻाल्हाईंदा, सुभाणे पंहिंजे पाण लाइ बीहंदा बि। इलाही आहिनि जेके न बि बीहनि था, जेके नथा बीहनि उन्हनि खे जेके डमी आहिनि, दोज़ हू कैन नॉट स्टैंड फॉर देमसेल्व्स, उन्हनि खे हायर करे था छॾनि। पर हिकिड़ो मेजॉरिटी हल्को अहिड़ो आहे एकेडमिया में जेको रेगुलर न आहे, जंहिंखे ही हायर नथा करणु चाहिनि, जिन खे ख़बर आहे त असांजी मुकमल एस्टेब्लिशमेंट डिस्टर्ब थी वेंदी, ठीकु आहे। ॿियो इहो आहे त एकेडमिया में हिननि खे जेको आहे सो न एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट खपनि। हाणे एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट जे लाइ हिननि खे जेको आहे सो अहिड़ा माण्हू खपनि जेके रेगुलर जॉब्स ते न हुजनि, जेके हीअं कमु कनि डेली वेजिस ते, विज़िटिंग बेसिस ते ऐं कॉन्ट्रैक्ट बेसिस ते। जेकॾहिं उहे हायर थी विया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे हिननि खे चवंदा तव्हां बि एतिरो ई कमु कयो, डिपार्टमेंट जे अंदरि एतिरो ई पढ़ायो जेतिरो असां पढ़ायूं था। त एडमिनिस्ट्रेटिव कमु हू उन हिसाब सां जेको आहे सो न एडमिनिस्ट्रेटिव पोज़ीशन्स खे कोन संभाले सघंदा, जेको हींअर मामिलो काफ़ी उथियो बि आहे त कोर्ट वर्डिक्ट ॾिनो आहे त बाबा इन्हनि सभिनी खे एडमिनिस्ट्रेटिव जेको आहे सो रोल न ॾिनो वञे फैकल्टी खे। ही एडमिनिस्ट्रेटिव जेको आहे सो रोल्स जे पोयां ही चाहिनि था त ही जेको असांजी इस्टेब्लिशमेंट आहे उहा डिस्टर्ब न थिए। इन बीमारी मां हिननि खे कढिजे कीअं त बाबा तव्हां पढ़ाइणो आहे, तव्हां छो कुर्सीअ पिया पियो? असल में इहा ई ॻाल्हि त सालनि खां असां कंदा पिया अचूं, जंहिंजे करे असांखे ट्रबल मेकर चयो वेंदो आहे, जंहिंजे करे सिलेक्शन बोर्ड में मूंखे जेको आहे सो कीअं टारगेट कयो वियो, पोज़ीशन खणण जे बावजूदि जेको आहे सो मतिलबु मेरिट वारे माण्हू जे लाइ कॾहिं बि रस्ता बंदि न आहिनि थींदा, ठीकु आहे। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे, मुंहिंजो पंहिंजो पर्सनल तजुर्बो बि आहे। बट मूं कोशिशि कई पई हैदराबाद अचण जी वापसि, सालनि खां तव्हां हिते अची पंहिंजे घर टाइम गुज़ारे सघां ऐं जेको आहे सो उन में जिते जिते मूं अप्लाई कयो उते सिलेक्शन बोर्ड्स जो मूं जेको हाल ॾिठो, एतिरो सिलेक्शन बोर्ड जो असांजो चइजे त कारो मुंहुं आहे, ठीकु आहे। तव्हां अंदाज़ो कोन था लॻाए सघो त हुते कहिड़े क़िस्म जो प्ले बुक हुननि वटि खुलियल आहे त हिननि खे करिणो छा आहे। सो उहो मुंहिंजा ज़ाती तजुर्बा आहिनि। हाणे हिननि खे इन मां जेको कढिबो न, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मज़ाहिमत कढी सघे थी। जेके नौजवान आहिनि, जेके शागिर्द तंज़ीमूं आहिनि, उहे पंहिंजे राइट्स लाइ ॻाल्हाइनि, उहो चवनि त बाबा असांखे फैकल्टी जेको आहे सो कॉम्पिटेंट खपे, हुनखे उन में मेरिट हलाई वञे। ऐं हिकिड़ी माना चवां थो त जुडिशियल कमीशन ठहे, जुडिशियल कमीशन ठहे त पुठियनि 20 सालनि में, ठीकु आहे, या 2008 खां वठी जेको पीपल्स पार्टी जो दौर आहे, हींअर ताईं जेके बि सिलेक्शन बोर्ड सिंध जे जिन बि यूनिवर्सिटीज़ में थिया आहिनि, उन्हनि सिलेक्शन बोर्ड्स ते हिकिड़ी इन्वेस्टिगेशन, हिकिड़ी इंक्वायरी बि आहे त हिननि सिलेक्शन बोर्ड्स में थियो छा आहे। हीअ तव्हां वॾी ॻाल्हि था कयो, जे इहो ईअं थियो अगरि इन्वेस्टिगेशन ऐं उहा इन्वेस्टिगेशन जेकॾहिं थी त पोइ हाणे जेके बि वेठल आहिनि सभु जेको आहे रिलेवेंट अपॉइंटमेंट, उहा जेकी जुडिशियल कमीशन आहे उहा उन में सिंध जा जज न हुजनि, ही सभु विकियल आहिनि सिंध जा जज जेके हाई कोर्ट में वेठा आहिनि, सुप्रीम कोर्ट जा जज हुजनि, ठीकु आहे, न्यूट्रल हुन में माण्हू हुजनि, न्यूट्रल ब्यूरोक्रेट्स हुजनि, जेका हिकिड़ी कमीशन ठहे, उहा कमीशन इहो इवेल्युएट करे त हिननि 2008 ऑनवर्ड्स न 18 सालनि में जेके बि सिलेक्शन बोर्ड्स थिया आहिनि, हिननि में कहिड़ी कहिड़ी टेम्परिंग थी आहे, ऐं जेके माण्हू आया आहिनि जिन अप्लाई कयो आहे उन्हनि जो सीवीज़ बि ॾिठो, जिन खे तव्हां हायर कयो आहे उन्हनि जो सीवीज़ बि तव्हां मंज़र आम ते आणियो त हीउ मामिलो आहे छा। सो ईअं करण सां घटि में घटि असांखे फैक्ट्स जी ख़बर पवंदी त असांजे इदारनि सां कहिड़ी जेको आहे वेदन थी आहे। सो इहो हिकिड़ो वॾो मामिलो आहे जंहिं ते सही। अच्छा, तव्हां पंहिंजो ॿुधायो पिया त पर्सनल हिकिड़ो एक्सपीरियंस बि आहे, ऐं जीअं सिलेक्शन बोर्ड में तव्हां वेठा हुआ ऐं उते मतिलबु कुझु रिमार्क्स बि तव्हांजे बारे में ॾिना विया, इहा तव्हां पंहिंजे फेसबुक ते बि ॻाल्हि शेयर कई हुई। हाणे तव्हां जहिड़ा अलाए केतिरा ॿिया नौजवान आहिनि, सिर्फ़ु तव्हां सां इहो न आहे, ॿियनि सां बि ईअं थियो हूंदो? सर, टू बी वेरी वेरी ऑनेस्ट, प्रॉब्लम इहो आहे त यू विल हैव टू पे अ कॉस्ट फॉर स्पीकिंग ट्रुथ हियर।
तव्हां अगरि सवाल कयो था उनजो तव्हांखे कॉस्ट पे करणी आहे ऐं आउं उहा कॉस्ट पे करे चुको आहियां, ठीकु आहे, इलाही मामलनि में पंहिंजे करियर जे दौरान। ऐं इन्हनि करियर जे दौरान मूं ॾिठा आहिनि त ही माण्हू केतिरा डल ड्राई ऐं डंप आहिनि, ठीकु आहे। सो उहे मामला बिल्कुलु पंहिंजी जॻह ते आहिनि त ही कॾहिं बि तो हिननि वटि हर शइ ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त जेके बि सिलेक्शन बोर्ड्स सिंध जी यूनिवर्सिटी में थियनि था उन्हनि में माण्हू उहे ई आहिनि, हिकिड़ी इस्टेब्लिशमेंट आहे हर फील्ड में। एग्जैक्टली हर फील्ड में जेके भी फील्ड्स आहिनि, मसलन सोशल साइंसिस या इंग्लिश जी फील्ड या ॿिया आहिनि, उनमें एस्टेब्लिशमेंट आहे। उहे प्रोफेसर तव्हांखे हर सिलेक्शन बोर्ड में मिलंदा, उहो सखर में थिए, उहो हैदराबाद में थिए, उहो कराची में थिए, ठीकु आहे। उन्हनि जो माइंड सेट हिकिड़ो ई आहे, या उहे पैसा वठनि था, या उहे कंहिं जेको आहे सो वॾेरे MNA MPA कंहिं वज़ीर ऐं कंहिं जेको आहे मशीर जी फ़ोन ते उहो कमु कनि था। उन खां अलावा उन्हनि वटि ॿियो कंहिं शइ लाइ रस्तो कोन्हे, ठीकु आहे। इहा ॻाल्हि अजाई आहे त हिननि जे लाइ मतिलबु अजाई ॻाल्हि आहे त हीअ जेको आहे सो मेरिट ते वेही करे कमु कनि ऐं कंहिंखे अपॉइंट कनि। सो ॾाढो जेको आहे सो अनलाइकली आहे इहो सिंध जे अंदरि। सो मुतालबो असांखे इहो करणु घुरिजे। ऐं ॿियो इहो आहे जो हिन में शागिर्दनि जो केतिरो नुक़सानु थो थिए। तव्हां जेका इनकॉम्पिटेंट फैकल्टी हायर कयो था सिंध जे अंदरि, जेके ग्रेजुएट्स आहिनि, तव्हां उन ग्रेजुएट्स जी थोरी असेसमेंट कयो, एवेल्यूएशन कयो त असां वटि जेके वॾियूं वॾियूं फील्ड्स आहिनि, जंहिंमें IT आहे, सॉफ्टवेयर आहे, जंहिंमें इलेक्ट्रॉनिक्स आहे, इंजीनियरिंग जूं ॿिए फील्ड्स आहिनि, सोशल साइंसिस जे अंदरि तव्हांजा केतिरा ग्रेजुएट मार्केट में वञी कॉम्पीट कनि था। कराची जे अंदरि एतिरा प्राइवेट इदारा आहिनि, उन्हनि में ॾिसो त केतिरा ग्रेजुएट सिंध जी यूनिवर्सिटी जा वेठल आहिनि, सिंध यूनिवर्सिटी जा वेठल। कराची जे अंदरि त मेजॉरिटी जेके 80% ग्रेजुएट्स आहिनि, उहे कराची जी यूनिवर्सिटी जा आहिनि। उन्हनि खे सिंध यूनिवर्सिटी जी डिग्री ॾिसी उहो जेको आहे सो ॿाहिरि था कढी छॾनि। एग्जैक्टली मां तव्हांखे ॿुधायां थो, हिकिड़ी एडवर्टिज़मेंट आई कंहिं ॾाढी इस्टेब्लिश्ड ज़बरदस्त कंहिं हुनजी इदारे जी, उन्हनि बाक़ाइदा मेंशन कयो हो त सिंध यूनिवर्सिटी ग्रेजुएट्स आर नॉट अलाउड टू अप्लाई। हू पंहिंजी CV नथा मोकिले सघनि। छो त हाणे इहो हाल हिन जे पोयां कहिड़ियूं कुवतूं, इहो ई आहे प्रोफेसर माफ़ी आहे। बिल्कुलु ईअं आहे, ॾिसो न। ऐं ईअं कोन्हे त इन ॻाल्हि पुठियां सिर्फ़ु तइसुब आहे, बिल्कुलु ईअं कोन्हे। कराची में काफ़ी अहिड़ा इदारा आहिनि जिन में तव्हां मेरिट ते अप्लाई कयो ऐं तव्हांजो कमु थी वेंदो। पर हुननि खे इहा ख़बर आहे त सिंध यूनिवर्सिटी, ॾिसो यूनिवर्सिटी जी रैंकिंग हूंदी आहे, ठीकु आहे, किथे हू फॉल करे थी दुनिया जी रैंकिंग में, पाकिस्तान जी रैंकिंग में। तव्हां वञी नंबर्स ॾिसो, तव्हांखे हैरत थींदी। ऐं ॿियो इहो आहे जो जेका यूनिवर्सिटी हूंदी आहे, जेका रिसर्च फैकल्टी मेंबर्स कंदा आहिनि, उन्हनि जे नालनि सां गॾु यूनिवर्सिटी जो नालो हूंदो आहे। उन्हनि खे ख़बर आहे त हितां जी यूनिवर्सिटी जी जेका रिसर्च अचे पई, हू केतिरी फेक रिसर्च आहे। उन रिसर्च जो को कॉन्ट्रीब्यूशन कोन्हे। ख़ुदि HEC इहो चई चुकी आहे त तव्हां 17% सिर्फ़ु कॉन्ट्रीब्यूट कयो था साल जे अंदरि पूरे दुनिया जी, पूरे मुल्क जी रिसर्च में, ठीकु आहे। सो इहो इदारनि खे ख़बर आहे। ऐं असां वटि असांजी थोरी घणी बचति इहा थी जो असां वटि BSc डिग्री न मिलिजी हुई, तंहिं करे थोरो नौकिरी वोकिरी किथे मिली वेंदी हुई। बाक़ी MPhil जी डिग्री ते असांखां वॾा सवाल कया वेंदा। इहो हो जो असां पंहिंजो जेको आहे सो कमु ज़बरदस्त पहिरीं करे रखियो हो, ऐं ॾेखारण जे लाइ असां वटि पब्लिकेशन्स ऐं ॿिया मामला हुआ जो असां बची वियासीं। न त कराची जे अंदरि तमामु बैड जेको आहे सो ग्राफ आहे हिन जो, जेको आहे सिंध यूनिवर्सिटी। इहो सवाल। ऐं ॿियो इहो त ॾिसो, मां जो असांजी फील्ड लिटरेचर लिंग्विस्टिक्स आहे, मां उन में काफ़ी अहिड़नि ग्रेजुएट्स खे सुञाणा, ऐं काफ़ी अहिड़ा ग्रेजुएट्स जेके सिंध जे अंदरि सिंध जी कमीशन्स में, लेक्चरर कमीशन्स में सिंध यूनिवर्सिटी जा मेजॉरिटी ग्रेजुएट्स फेल कया, ठीकु आहे। ठीकु आहे, इलाही आहिनि जेके थी बि विया, बट हज़ारे फेल बि करे आया आहिनि। जेके तव्हांखे 2-300 नज़र अचनि था न, इहे हुननि जा 2% बि कोन्हनि। सो इहो सवाल आहे इन्हनि यूनिवर्सिटीज़ ते, यूनिवर्सिटी जे अंदरि डिपार्टमेंट्स, इंस्टीट्यूट्स ते, त तव्हां छा पिया पढ़ायो, तव्हां वटि कहिड़े क़िस्म जी फैकल्टी आहे। ऐं उन जा ई कॉन्सिक्वेंसिस आहिनि त तव्हां पॉलिटिकल अपॉइंटमेंट्स कयो था, तव्हां वटि इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे, कॉपी धड़ाधड़ हले थी कॉलेजिस में, ठीकु आहे। सिर्फ़ु यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट्स कोन्हनि, एफिलिएटेड कॉलेजिस जा बि ग्रेजुएट आहिनि, 100 एफिलिएटेड कॉलेजिस आहिनि जेके पैसा वठी जेको आहे सो पास कराइनि था शागिर्दनि खे, डिग्री ॾियनि था। ऐं हिकिड़ो पैराग्राफ बि अंग्रेज़ीअ में नथा लिखी सघनि। एक्ज़ैक्टली ईअं ई आहे। हिकिड़ो पैराग्राफ त मास्टर बि कोन था लिखी सघनि, अंग्रेज़ी पढ़ाइण वारा कोन था लिखी सघनि। हा, ईअं ई आहे। इंग्लिश डिपार्टमेंट वारनि जो ई हाल बुरो लॻो पियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि त तव्हांखे मां ॿुधायां, हींअर हिन हफ़्ते ई अकबर लगारी साहब जो हिकिड़ो लेक्चर हुयो आर्ट्स फैकल्टी में। तव्हां बि किताब उहो पढ़ियो आहे, अलामा एकाज़ी जो एडवेंचर्स ऑफ द ब्राउन गर्ल इनर सर्च फॉर गॉड। इहो बर्नार्ड शॉ जो न काउंटर पार्ट में नॉवेला लिखियल आहे। अच्छा, हाणे इन में जेका तमामु घणी ॾुखो ईंदड़ ॻाल्हि आहे उहा इहा आहे त अकबर लगारी साहब सवाल कयो अचण सां ई त ही किताब केतिरनि माण्हुनि पढ़ियो आहे, हथ मथे खणो।
हाणे अॻियां इहे सभु प्रोफेसर, इहे नामवर माण्हू, इहे नामवर नाला वेठा हुआ, यकीन कयो सॼे हाल में हिकिड़ो मूं हथ मथे कयो ऐं हिकिड़ो ॿियो कोई स्टूडेंट हो हुन हथ मथे कयो, कंहिं हथ मथे न कयो। अच्छा, वरी अकबर लगारी साहब सम्झी वियो किसे खे, ऐं वरी मथां सवाल छा कयईं, मथां कयईं भला हिन अॼु ॾींहं खां पहिरीं तव्हां हिन किताब जो नालो ॿुधो आहे? जिन नालो ॿुधो आहे भला उहे हथ मथे खणो। अच्छा, उन में सभिनी हथ मथे कयो, इहे जेके प्रोफेसर अॻियां वेठा, चया नालो त ॿुधो आहे। हाणे मां असां त ऑडियंस में हुआसीं। हाणे अचूं था अंग्रेज़ी डिपार्टमेंट जे उस्तादनि जी जेका सीरियसनेस आहे इन लेक्चर जे लाइ, हाणे हुजणु ईअं खपे हा त अंग्रेज़ी डिपार्टमेंट जा उस्ताद अॻु वेठल हुजनि, छो त हिकिड़ो बर्नाड शाह जे हेॾे आला पाए जे माण्हू जे काउंटर पार्ट में लिखियलु आहे, तव्हां अची अॻ में वियो। इहे सभु इंग्लिश डिपार्टमेंट वारा जेके टीचर्स अथव, इहे कलाक खां पोइ पूरे 11:15 बजे एंटर थिया आहिनि। हाणे इहो हुननि जो सीरियस एटीट्यूड आहे इन तरफ़। हाणे छा कजे हिन जो? अच्छा, मां तव्हांखे हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿुधायां त असांजे शाइरनि खे, तारीख़दाननि खे, स्कॉलर्स खे सिंध खां ॿाहिरि तमामु घणा माण्हू पढ़नि था। फ्रेंच स्कॉलर आहे जुलियान लेविस, जेका सिंध ते हुनजी स्टडी आहे। असां सर्किल में जुलियान लेविस खे पढ़ायो। जुलियान लेविस तव्हां सर्च कयो, तव्हां उनजा सभु रिसर्च आर्टिकल सिंध ते आहिनि। सिंध जी सूफ़ीज़म ते, सिंध जे पॉलिटिकल मुतासिर आहे उहो सॼे ऐं लिटरेचर ते हुन जेका रिसर्च कई आहे, ॾाढी माना इम्प्रेसिव क़िस्म जो हुनजो कमु आहे। हिकिड़ी प्रोफेसर मूंखे इस्लामाबाद में मिली ऐं कायदे आज़म यूनिवर्सिटी में ई, हुन मूंखे सिंधी फिल्म्स जा नाला ॿुधाया जेके मूं कॾहिं बि कोन ॿुधा, ऐं हुनजी रिसर्च हुई हुन ते। फिल्म स्टडीज़ में हुनजी रिसर्च हुई, फिल्म स्टडीज़ में हू PhD हुई, ऐं सिंध जे सिनेमा जे बारे में हुनजो जेको एनालिसिस हो, दैट वाज एक्स्ट्रॉर्डिनरी। अच्छा, हुनखे निकिरणो हो ॿिए ॾींहुं जेको आहे सो वापसि स्पेन जे लाइ। मूं हुनखां टाइम वरितो हो त मूंखे तव्हांजो थोरो इंटरव्यू करिणो आहे ऐं आउं चाहियां थो इहे शयूं रिकॉर्ड कयां सिंध में माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ, पर हू हुनखे निकिरणो ऐं नेक्स्ट टाइम हुन चयो त जॾहिं मां ईंदुसि त। आलम इहो आहे, इहो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त असां वटि सिंध जे अंदरि माण्हू, तव्हां हिननि खां माना आहे त ॾाढी वियर्ड ॻाल्हि, पर तव्हांखे बीहारे करे हिननि खां 5 लतीफ़ जा बेत पुछो न ईंदा, लतीफ़ जा बेत कोन हूंदा। इहो त छॾियो, तव्हां सिंधी यूनिवर्सिटी जे सिंधी डिपार्टमेंट जो हाल ॾिसो, कहिड़ी रिसर्च पई थी हुते असां वटि सिंधी डिपार्टमेंट में। इस्लामाबाद मां हिकिड़ो रिसर्चर हिते आयो रिसर्च करणु, एंथ्रोपोलॉजी जो स्कॉलर हो PhD जो, उनखे रिसर्च करणी हुई कुझु रिलीजियस मामलनि ते, कुझु कल्चरल मामलनि ते। सिंधोलॉजी में हिन चयो त मूंखे कुझु आर्काइव्स खपिया पिया। सिंधोलॉजी में हू वियो आहे ऐं हू एतिरो फ्रस्ट्रेट थियो आहे, हुनखे हुते आर्काइव्स ॾिननि कोन पिए। हुनखे जेके थोरा घणा चऊं त असां वटि को रिकॉर्ड कोन्हे त हीअ किथे आर्काइव्स पियल आहिनि। हुन पाण वञी महिनत करे उहो सभु ॻोल्हनि। एॾी वॾी लाइब्रेरी सिंधोलॉजी जी, एतिरो तव्हांखे पैसा मिलनि था, बजट मिले थी, तव्हां वटि डेटा मेंटेन कोन्हे त कहिड़ा आर्काइव्स किथे पिया आहिनि, कहिड़ो किताब किथे पियो आहे। हुन मोलाई जेको आहे उहो सॼो ॻोल्हियो आहे 3-4 ॾींहं, ऐं उनखां पोइ जेको आहे सो हुननि हुनखे चयो त भाउ हीअ मूंखे खपे थो, हाणे छा तरीक़ेकार आहे? हू चवनि त न, हाणे हीअ तूं हिते वेह, असांजे पटे वाले खे ॾे इहो, त हू रक्शे में वञे, हिनखे रक्शे जा पैसा बि ॾे, त फोटो कॉपी कराइजे, छो त असांजी फोटो कॉपी ख़राबु आहे। ज़बरदस्त। असां तव्हांखे ही फोटो कॉपी करे ॾियूं आहे, बट असांजी फोटो कॉपी मशीन ख़राबु आहे। फोटो कॉपी मशीन सिंधोलॉजी में जेको लॉजी आहे, ठीकु आहे, सिंध जी स्टडीज़ जो मर्कज़ आहे, उनजी फोटो कॉपी मशीन ख़राबु आहे। ऐं इहो ॿाहिरि जो स्कॉलर आहे जेको असां वटि आयो, उहो छा इंप्रेशन खणी वेंदो? ऐं उन जेको आहे रक्शे ते मोकिलियो पटेवाले खे, उहो पटेवालो आर्काइव्स फोटो कॉपी करायो, वरी 2 ॾींहं 3 ॾींहं हुनजा ईअं ज़ाया थिया थिए। त इहो असां वटि रिसर्च फ्रेंडली इन्वायरमेंट आहे। जॾहिं मेन जेको आहे सो जिते एतिरा प्रोग्राम्स थियनि था, जिते एतिरो कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं, सिंधोलॉजी उनजी लाइब्रेरी जी इहा हालत आहे त तव्हां वञो सिंधी डिपार्टमेंट, सिंधी यूनिवर्सिटी अंदरि पाण वटि कहिड़ी लाइब्रेरी कोन्हे। इंग्लिश डिपार्टमेंट में असां वटि कहिड़ी लाइब्रेरी? तव्हां सेमिनार लाइब्रेरीज़ जो वञी हाल ॾिसो, ठीकु आहे, उते स्पेसिस कोन्हनि, असांजी का कैंपस लाइफ कोन्हे हिते। 7 बजे 8 बजे तव्हां हॉस्टल जा गेट बंदि था करे छॾियो, तव्हां वञो इस्लामाबाद जे अंदरि, लाहौर जे अंदरि, छा कमाल जी कल्चरल कैंपस लाइफ आहे हुते जी, ठीकु आहे। हुते हिकिड़ो ॾाढो हेल्दी इन्वायरमेंट आहे। हिते तव्हां मॉरल पुलिसिंग लॻाए वेठा आहियो हर वक़्तु, जेको आहे सो किथे को कपिल वेठो कोन्हे, उन्हनि खे तव्हां जेको आहे सो तंग करणु, उन्हनि सां बदमाशी करणु, इहो हिते जो मामूल आहे। इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वॾेर की मेंटेलिटी, फ्यूडल मेंटेलिटी, पॉलिटिकल पेट्रोनेज, ऐं सिर्फ़ु अजारादारी, ठीकु आहे। त हीअ माना जहिड़ो हिननि जी विरासत हुजे, हिननि जी मिल्कियत हुजे, यूनिवर्सिटी जेको आहे सो हीअ मिल्कियत में लिखाए खणी आया आहिनि, हिननि खे ज़िंदगी ते रहणो। ऐं हीअ
तमामु वॾो बर्डन आहिनि। ऐं इहो चवंदो आहियां दोस्तनि सां, पंहिंजे कोलीग्स खे, त असां जेको सफ़र कयूं पिया हिन एज में, उनजे सफ़र उन सफ़रिंग जी वजह सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ई प्रोफेसर, उन जे छो त 8-8 लख ई पघार खणनि था। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां इन्हनि खे फारिग कयो जिन खे कुझु नथो अचे, त इहो एतिरो पैसो बचंदो जो इन पैसनि में तव्हां वटि समय हज़ारे नवां लेक्चरर्स हायर थींदा, खूबसूरत इंफ्रास्ट्रक्चर, जेके एनर्जेटिक हूंदा, जेके कमु कंदा, जेके तव्हांखे क्वालिटी प्रोड्यूस करे ॾींदा इंटरनेशनल लेवल जी। ईअं आहे। हाणे इहो हिकिड़ो थी वियो असांजो हिकिड़ो गॾियल रवैयो हिते जी जेका आहे सूरत हाल, पाण एतिरी शाम ग़रीबा पढ़ी चुका आहियूं जो हाणे मां सोचां थो त वरी असां थोरो हिकिड़ो ऑप्टिमिस्टिक पासे ते बि वञूं। हाणे ॾिसिजे जेकॾहिं त इहो त मजमूई तौर ते सिंध जे सभिनी यूनिवर्सिटीज़ जो हाल रहियो आहे, पर हाणे हिकिड़ी यूनिवर्सिटी अहिड़ी बि आहे जेका हुनखे ठहे त थोरो टाइम थियो, पर हुनजो कमाल जो कमु आहे। हाणे उहा अरोड़ यूनिवर्सिटी, तव्हांखे ख़बर हूंदी, अरोड़ यूनिवर्सिटी थोरे वक़्त में तमामु वॾो कमु करे चुकी आहे। अच्छा, हाणे तव्हां खां महिरान मुंहिंजो इहो सुवालु आहे त जेको फेडरल जे इदारनि में, हाणे असां वटि हिते क्लास में तव्हां वेंदव न सिंध यूनिवर्सिटी जे, तव्हां इंग्लिश डिपार्टमेंट में वञो, हिकिड़े क्लास में 250-200 ॿार वेठा आहिनि। हाणे फेडरल जे क्लासिस में ईअं कोन्हे, उते तव्हां पढ़ायो था, तव्हांखे ख़बर आहे, इन शइ खे कीअं टैकल कजे? अच्छा, हाँ, ख़ासि तौर ते इस्लामाबाद जो जेके पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ आहिनि, दे आर वेरी वेल मैनेज्ड। ठीकु आहे, हिकिड़ी शइ आउं हाईलाइट कंदुसि त उहे यूनिवर्सिटीज़ काफ़ी एक्सपेक्ट्स में सही तरीक़े सां फंक्शन छो थियूं कनि, छो त हुते स्टूडेंट्स एम्पावर्ड आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी त स्टूडेंट यूनियंस ॾाढियूं स्ट्रॉन्ग आहिनि हुते, ऐं स्टूडेंट यूनियंस प्रोटेस्ट कनि थियूं, पंहिंजा राइट्स वठण हुते ॼाणनि थियूं, ऐं उन जे करे तव्हां ॾिसो प्रोफेसर्स चेक एंड बैलेंस में आहिनि। हिते स्टूडेंट यूनियंस ख़तमु कयूं हुयूं, माना स्टूडेंट खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे तव्हां पंहिंजी जेको आहे आज़ादारी क़ाइमु रखी सघो, उते स्टूडेंट्स यूनियंस एक्टिव आहिनि। उन खां अलावा बि स्टूडेंट्स यूनियंस खां अलावा बि उते जो प्रोफेसर्स पंहिंजे रवैये में, पंहिंजे एटीट्यूड में फ्यूडल कोन्हे। ठीकु आहे, ॾाढो तव्हांखे हू ऑर्गेनिक मिलंदो, कमु हुनजो थियलु हूंदो। अच्छा, अपॉइंटमेंट उते मेरिट ते, अपॉइंटमेंट पॉलिटिकल कोन्हे, ऐं जॾहिं अपॉइंटमेंट मेरिट ते आहे त हू माण्हू जेको कंट्रीब्यूट कंदो, हिकिड़ो माण्हू अचे थो त हुनजो प्रोफाइल बि आहे, हू कमु बि करणु ॼाणे थो, हू कमु वठण बि ॼाणे थो, ऐं मतिलबु क्लासिस जो ॾाढो हेल्दी इन्वायरमेंट आहे। ठीकु आहे, इंफ्रास्ट्रक्चर जा उन बि थोरा मसइला आहिनि, पर हुते एडमिनिस्ट्रेटिव इशूज़ कोन्हनि। एडमिनिस्ट्रेशन में जेतिरो वक़्तु मां इस्लामाबाद रहियुसि, हिते आउं तव्हांखे सिर्फ़ु इहो कंपेरिज़न ॿुधायां त सिंध में जिन बि यूनिवर्सिटीज़ में आउं रहियुसि, मुंहिंजा ॾाढा झेड़ा थिया। ठीकु आहे, एडमिनिस्ट्रेशन सां, फैकल्टी सां, पोइ हुननि प्रोपेगेंडा कई, ग़लति ख़बरूं हलायूं, हरेसमेंट जूं, हू FIA में कंप्लेंट्स कयूं, घणो कुझु थियो। सिर्फ़ु सच ॻाल्हाइण ऐं हुननि खां सवाल करण जे लाइ हुननि खे घमंड जे लाइ त तव्हां कयो। उते कंहिं बि अहिड़ी शइ जी ज़रूरत महसूसु न थी त यार हिते वञी को झेड़ो कजे, को माना हिननि खां जेको आहे सो हिननि सां वञी जेको आहे सो लीगल ॿोली में ॻाल्हाइजे, का हिननि ते पिटिशन कजे, को हुननि ते केस फाइल, कुझु बि न। तव्हांजा एॾा स्मूथली हुते यूनिवर्सिटी एडमिनिस्ट्रेशन एॾी फ्रेंडली आहे, रिसर्च एॾी फ्रेंडली आहे हुते, जेके आहिनि सो इदारा ऐं फैकल्टी जेके आहिनि, उहो हुननि वटि उहो रवैयो न आहे। ठीकु आहे, प्रोफेसर पूरे टाइम ते पंहिंजी क्लास वठंदो, जेको हुनजो उते अवर्स लॻल आहिनि हुनजे गेट ते, स्कॉलर्स हिननि टाइम सां मिली सघे, तव्हांखे पाण मैसेज कंदा, तव्हां हुननि खां अपॉइंटमेंट वठंदो, तव्हांखे पाण मैसेज कनेक्टेड हूंदा आहिनि, तव्हां अचो था नथा अचो, ऐं दे डू नॉट थिंक स्कॉलर्स एज देयर स्टूडेंट्स, दे थिंक देम एज देयर कोलैबोरेटर्स। ठीकु आहे, हू तव्हांखे पंहिंजो कोलैबोरेटर सम्झंदा, तव्हांखे पाण सां गॾु विहारींदा, ऑन कंदा, तव्हांखे वेलकमिंग फील कराईंदा। ठीकु आहे, तव्हां यू विल फील लाइक होम, तव्हांजो कमु करण ते दिलि बि चवंदो। ठीकु आहे, सो पोइ लॻंदो आहे त हिकिड़ो वॾो डिफरेंस आहे। ऐं ॿियो इहो जो टीचिंग, उते टीचिंग जो क्वालिटी ॾाढी बहितर आहे। ठीकु आहे, क्लासिस जे अंदरि इहा तव्हांजी ॻाल्हि त क्वांटिटी घटि आहे, 40 जेका HEC जी आहे उन खां घटि हूंदो आहे। ठीकु आहे, छो त 40 हू रखंदा आहिनि, कुझु स्टूडेंट्स ड्रॉप आउट करे वेंदा आहिनि, त उहो 40 खां बिलो रहंदी आहे, ऐं इन करे टीचर टाइम ॾेई सघंदो आहे, सभिनी स्टूडेंट्स जा नाला अची वेंदा आहिनि। एग्ज़ैक्टली, ऐं उते माहौल ईअं आहे जो तव्हांखे हिते असां वटि ॾाढो ऑथोरिटेटिव माहौल आहे क्लास जे अंदरि। तव्हां क्लास जे अंदरि वेंदो त हाणे लॻंदो त यार हीअ त माना कुझु ॻाल्हाईंदासीं त फेल थी वियासीं, कुझु सुवाल कंदासीं त फेल थी वियासीं। कुझु त अहिड़ा मास्तर आहिनि तव्हांखे हिते सिंध यूनिवर्सिटी में मिलंदा जेके ईंदा 40 मिंट अटेंडेंस वठंदा हलिया वेंदा। ठीकु आहे, उते ईअं कोन्हे, उते ॾाढियूं क्लासिस ओपन आहिनि, अहिड़ा ओपन फोरम आहिनि, तव्हांजी सीट हलाए छॾींदा स्टूडेंट्स, एतिरा तव्हांखां सवाल कंदा, ऐं उहे ॾाढा अवेयर स्टूडेंट आहिनि, ॾाढा स्ट्रेट फॉरवर्ड स्टूडेंट्स आहिनि।
हू जंहिं इलाइक़नि में रहनि था उते अवेयरनेस ॾाढी आहे, इन जे करे असांखे हिते स्टूडेंट्स जी अवेयरनेस ते बि कमु करणु घुरिजे, स्टूडेंट्स जे एक्सपोजर्स ते कमु करणु घुरिजे त वाह हीउ जेको तव्हां सां थिए पियो इहो तव्हांजी क़िस्मत कोन्हे, हीउ हिननि इम्पोज़ कयो आहे, असल में तव्हांजा राइट्स तमामु घणा आहिनि, ठीकु आहे। सो उते ईअं कोन्हे त तव्हां कंहिंखे टारगेट कयो, हिकिड़े स्टूडेंट खे राइट आहे त हू 10 दफ़ा एप्लीकेशन ॾेई सघे थो पंहिंजे पेपर रीचेक कराइण जी, ज़बरदस्त, उहो इहो लिखी ॾेई सघे थो पेपर खां पहिरीं त फलाणो टीचर मूंसां बायस्ड आहे, मूंखे इन मां नुक़सानु आहे, मुंहिंजो जेको आहे सो पेपर ॿियो को चेक करे, ठीकु आहे। अहिड़ी इन्हनि क़िस्म जा प्रोविजन्स आहिनि ऐं हिते तव्हां ॾिसो हिते अहिड़ी का बि शइ कोन्हे, हिते रीचेक जो तसवुर ई कोन्हे, हिते अहिड़ा इंटरव्यूज़ अचनि था मंसूर, छोकिरियूं ख़ुदकशी कनि थियूं त असांखे 10 साल थी विया आहिनि, असांजो PhD थीसिस जेको आहे सो कंप्लीट लॻो पियो आहे, सुपरवाइज़र मिले कोन थो, टाइम नथो ॾिए, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुन जा वेस्टेड इंट्रस्ट जेके पूरा नथा थियनि। सो इन क़िस्म जी हालत आहे, स्कॉलर्स ख़ुदकुशियूं करण ते अची था वञनि। अच्छा, मेरा ॾाढी इहे तव्हां ॿुधायूं ॻाल्हियूं इहे ईअं ई आहिनि, इन्हनि ते जेको आहे न जेकॾहिं अगरि ऑफ दी कैमरा तव्हां वञी करे ॾिसंदव ऐं हालत वठंदव तव्हांखे फीमेल स्टूडेंट्स बिल्कुलु तव्हांखे गाइड करे सघंदियूं। हाणे हिकिड़ो पर्टिकुलर ग्रुप आहे, उहे मतिलबु शायदि उन्हनि जा पंहिंजा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि, उहे चाहिनि ई नथा त पोइ सिंध यूनिवर्सिटी इन लेवल ते पहुचे। सिंध यूनिवर्सिटी जो ॾिसो था त केॾी त कमाल जी शाहकार लोकेशन ते आहे ऐं हुनजी केॾी हिस्ट्री आहे, पर उन सां इहो हथु वठी हुनखे तबाह कयो वियो आहे। बिल्कुलु। अच्छा, हिकिड़ो ॿियो मामिलो ऐं तव्हांजे सवाल ते अचां थो जेको हिन सां आउं कनेक्ट कयां त असां वटि हरासमेंट जो इशू तमामु घणो, हरासमेंट ॾाढी लिकियल आहे असां वटि, माण्हू वोकल न आहिनि, छोकिरियूं साम्हूं नथियूं अचनि, छो त असां वटि थोरो कल्चरल माहौल एतिरो आहे, घर वारा पढ़ाइण बंदि करे छॾींदा ऐं जेको आहे सो छॾींदा कोन ॿाहिरि, इलाही इशूज़ थींदा, खुआरी थींदी, रिश्ता कोन ईंदा, इहे इलाही मसइला आहिनि जिन ते छोकिरी सोचे करे आवाज़ नथी उथारे। मां हिकिड़ी छोकिरी सां कन्वर्सेशन में हुउसि ऐं हुन सां अहिड़ो को माना एपिसोड थियल हो ऐं मूं हुनखे ॾाढो कन्विंस करण जी कोशिशि कई त मूंखे तूं डेटा ॾे, बाक़ी कमु मुंहिंजो आहे, आई विल नॉट रिवील योर नेम, ठीकु आहे, त पर हूअ राज़ी न थी, छो त हुन सां इहे इशूज़ हुआ ऐं उहे फैमिली बैकग्राउंड जेको आहे इलाही मामला। अच्छा, सिंध में हिकिड़ो त जाम शोरे जे अंदरि जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे वरी बि लाइम लाइट में आहिनि, जेके नंढा शहर आहिनि न, मसलन शिकारपुर थी वियो, सूफ़ी यूनिवर्सिटी थी वई, ठटे जे अंदरि कैंपस थी वियो, दादू जे अंदरि कैंपस थी वियो, उते एतिरा हैरेसमेंट जा ख़तरनाक सिवियर क़िस्म जा इशूज़ आहिनि जेके मंज़र आम ते अचनि ई कोन था। ऐं इहो मसइलो तव्हांखे लाहौर इस्लामाबाद में कोन मिलंदो, उते जी जेके फीमेल स्टूडेंट्स आहिनि जिन घरनि मां हू अचनि थियूं हिकिड़ो त उहे घरनि जी उन्हनि जी ट्रेनिंग ॾाढी सुठी आहे, हुननि जे वालदेन हुननि खे एतिरो जेको आहे सो ट्रस्ट फील करायो आहे त तव्हां जेको बि चवंदव असां तव्हां सां गॾु बीठल आहियूं, कॉन्फिडेंस, एतिरो कॉन्फिडेंस आहे हुननि में जो हू माना हरेसमेंट जो मामलो उते थींदो ई न आहे, ॾाढो रेयर आहे, अगरि थींदो बि आहे त उते थींदो आहे पर रेयर आहे ॾाढो। इन्हनि शयुनि जे करे असां वटि इहा अवेयरनेस कोन्हे, हिते दबाए रिप्रेस रखियो वञे थो शागिर्दियाणनि खे, ख़ासि तौर ते तमामु घणा अहिड़ा इशूज़ आहिनि जिन जो आउं चवां थो जेकॾहिं तव्हां प्रोफेसर्स जो जिन प्रोफेसर्स आउं तव्हांखे नाला ॾेई सघां थो, तव्हां उन्हनि सिर्फ़ु उन्हनि जी फ़ोन फॉरेंसिक करायो सिर्फ़ु उन्हनि जे फ़ोन जो, त तव्हांखे सॼी हक़ीक़त ख़बर पवंदी त असांजी यूनिवर्सिटी में हिते जेके डीन फैकल्टी आहिनि उन्हनि जी हालत इहा आहे, उन्हनि जो फ़ोन तव्हां चेक करायो ख़बर पइजी वेंदी। मतिलबु इहो हिनखे हथु वठी तबाह कयो वियो आहे सिंध यूनिवर्सिटी खे। ॾिसो, हथु वठी तबाह करण जे पुठियां बि असांजा पंहिंजा माण्हू आहिनि, ठीकु आहे। असां जो कुझु हिकिड़ो हल्को आहे उहो सोचे थो त का ॿाहिरि जी साज़िश आहे असांजे इदारनि खे तबाह करण जी, या इहो हिकिड़ो जनरल असां वटि रवैयो आहे, पर ईअं कोन्हे। जॾहिं तव्हां ॿाहिरि वेंदो त तव्हांखे ख़बर पवंदी त हिते असांजे इदारनि खे तबाह करण जे पोयां बुनियादी तौर ते असांजा पंहिंजा माण्हू आहिनि, ठीकु आहे। डिसोन था कनि, हू ओन नथा कनि, सही ॻाल्हि आहे, ओन नथा कनि, ऐं तव्हां ॾिसो न पघार खणणी आहे ऐं एतिरा लाइक सीरियस अटेंशन जा इशूज़ हूंदा न, हू न मरणे में न पढ़ने में, माना हू तव्हांखे एतिरा केयरलेस नज़र ईंदा, एतिरा जेको आहे सो नॉन शैलेंट नज़र ईंदा, जो लॻो ई कोन थो कुझु थियो आहे। इहो जनरल एटीट्यूड आहे असांजी अकेडमिया में, ठीकु आहे। हिकिड़ो प्रोफेसर जेकॾहिं उथी ॻाल्हाईंदो त हुनजा ॿिया प्रोफेसर पेर कढण जी कोशिशि कंदा, हुन सां बीहंदा कोन। सो असांजे माण्हुनि जो पंहिंजो हिन में माफ़ियाज़ जो रोल आहे, ग्रुप बंदी आहे तमामु घणी, वेस्टेड इंट्रस्टनि पोज़ीशन्स खपनि। ॾिसो, अज़हर शाह ॿियनि केतिरनि बि मामलनि में छा बि चवंदो हुजे उहो बाद जो मामिलो आहे, उन ते इन्वेस्टिगेशन इंक्वायरी थियणु घुरिजे, हू उनजी कहिड़ी पर्सनैलिटी आहे, उनजा कहिड़ा साइकोलॉजिकल मसइला। पर हिकिड़ी ॻाल्हि अज़हर शाह जेका करे थो, इन ते तव्हां
इंक्वायरी छा हिन ते जुडिशियल कमीशन विहारियो ऐं चवंदो त सिंध जी यूनिवर्सिटी जे अंदरि ओवरऑल यूनिवर्सिटी जे अंदरि जेका परमानेंट रेगुलर फैकल्टी आहे क्लास कोन उनजो मास्टर रोल चेक हा क्लास कोन था वठनि अचनि कोन था बायोमेट्रिक कोन्हे बायोमेट्रिक छो न आहे तव्हां ॾिसो पूरी दुनिया जे अंदरि जेके बि इदारा आहिनि प्राइवेट एजुकेशनल नॉन एजुकेशनल बायोमेट्रिक हिकिड़ो बुनियादी आहे त बाबा ही माण्हू आयो आहे तव्हां मूंखे ॿुधायो मंसूर त पंहिंजनि सिंध जी यूनिवर्सिटीज़ केतिरनि यूनिवर्सिटीज़ में बायोमेट्रिक ही बायोमेट्रिक केरु नथो आणणु ॾिए हर डिपार्टमेंट में तव्हां बायोमेट्रिक जो हिकिड़ो लॻाए छॾियो जेको आहे सो बोर्ड त हुते थी वेंदी पंहिंजो तव्हांजो फेस रिकग्निशन सां तव्हांजी बायोमेट्रिक अटेंडेंस तव्हांजी काउंटिंग बायोमेट्रिक इन करे नथा थियण ॾियनि जो हिननि खे रोज़ अचिणो पवंदो ठीकु आहे पघार कटबी ऐं बिल्कुलु ईअं ई हे पंहिंजी 3 लखनि मां 500 रुपया बि नथा कटाइण चाहिनि सही असांजा पंहिंजा माण्हू ई पोयां इन्वॉल्व आहिनि को ॿाहिरि जो माण्हू कोन्हे का खिलाई मखलूक कोन्हे हिते अची करे जो असां वटि वेठी आहे त तव्हां इदारनि खे तबाह कयो ॾिसो पाकिस्तान जे अंदरि जेका एस्टेब्लिशमेंट आहे या ओवरऑल पावरफुल तबिको आहे या जेको पावर रूलिंग इलीट आहे उनजो मक़सदु पूरे पाकिस्तान में हिकिड़ो ई आहे ठीकु आहे उहा शइ हू जेके गाइडलाइंस हुननि खे इदारनि खे ॾियणियूं आहिनि उहे लाहौर में बि आहिनि उहे इस्लामाबाद में बि आहिनि सिलेबस ते पाबंदी ही नाहे पढ़ाइणो उहो हर जॻह ते आहे हुननि जो कमु एतिरो आहे ठीकु आहे हू इहो कोन आहे हू भला प्रोफेसरनि जी पघारुनि मां 2 लख रुपया प्रोफेसरनि खां वठनि त कोन प्रोफेसरनि खां 2 लख वठनि या हुननि खे फोन करे चवंदा त तव्हां क्लासिस न वठो सो इन जे पोयां केरु कोन्हे इहे हिकिड़ियूं अजीब क़िस्म जूं मिथ्स आहिनि इहे असांजा पंहिंजा माण्हू आहिनि हिननि जा पंहिंजा रवैया आहिनि हिननि जा पंहिंजा कॉम्प्लेक्सिस आहिनि ऐं हिननि जा पंहिंजा जेके सो मफ़ाद आहिनि जिन जे करे असांजा इदारा अच्छा थोरो पाण हाणे अचूं था सिलेबस जे तरफ़ न त सिलेबस जेको हिते पढ़ायो वञे थो सिंध जे यूनिवर्सिटीज़ में ऐं जेको फेडरल में पढ़ायो वञे थो उन में को वाज़े फ़र्क़ु आहे बिल्कुलु अच्छा उन सिलेबस जो फ़र्क़ु बि फैकल्टी जे फ़र्क़ सां माना मनसूब करे सघिजे थो असां वटि ॾिसो हाणे सिलेबस रेगुलेटिंग अथॉरिटी HEC आहे यूनिवर्सिटीज़ में सिलेबस खे HEC रेगुलेट कंदी आहे HEC जूं गाइडलाइंस हूंदियूं आहिनि आउटलाइंस हूंदियूं आहिनि सभु कुझु हूंदियूं आहिनि उहे ॾाढियूं एडवांस्ड आहिनि ठीकु आहिनि सिलेबस कंहिं हद ताईं यूनिफाइड सिलेबस आहे यूनिवर्सिटी जे अंदरि जेको पढ़ायो वञे थो कोर्सिस उहे ई आहिनि बट उते तव्हांखे हिकिड़ी वैरायटी सिर्फ़ु इहा मिलंदी जो फैकल्टी जेको पंहिंजो इनपुट सिलेबस में ॾिए थी उहो ॾाढो कमाल जो आहे ठीकु आहे मसलन हाणे मां तव्हांखे काइदेआज़म यूनिवर्सिटी इंग्लिश डिपार्टमेंट जी ॻाल्हि कयां त BS लेवल ते उते फिल्म स्टडीज़ पढ़ायो वेंदी ज़बरदस्त ठीकु आहे हाणे ओवरऑल ॾिठो वञे त सिनेमा ओवरलैप करे थी हिन स्कोप सां असांजे इंग्लिश सां हिन सां तमामु घणा फिल्म मेकिंग पढ़ाई वञे थी फिल्म स्टडीज़ पढ़ाई वञे थी उन में स्टूडेंट्स खे अॻियां हली करियर में काफ़ी स्कोप्स नज़र अचनि था त छा करणु घुरिजे ऐं इहो असां वटि कोन्हे हुते तव्हांखे ग्लोबल नैरेटिव्स पढ़ाया वञनि था ग्लोबल नैरेटिव्स जो हिकिड़ो पूरो लिटरेचर आहे कंपैरेटिव लिटरेचर आहे पोस्ट मॉडर्निस्ट लिटरेचर पढ़ायो वञे थो त बाबा दुनिया में अॼुकल्ह थिए छा पियो मां पंहिंजे PhD जे इंटरव्यू में जॾहिं सुपरवाइज़र जे अॻियां वेठो हुउसि ऐं हिकिड़ो पूरो पैनल हो हुन में मुंहिंजी सुपरवाइज़र जेका हींअर आहे उहा बि हुई त उन मूंखां पोस्ट कॉलोनियलिज़म ते जेको मुंहिंजो थीसिस मूं सुवाल कयो मूं 2-3 नाला खयां जंहिंमें ब्राज कचरू हो राजा राव होमी भाभा अरुंधति रॉय त हुननि चयो यार ही फ्रांस एडवर्ड सेड चयो त ही त जेके डिस्कोर्सिस तूं असांखे ॿुधाई पियो ही 15-20 साल पुराणियूं ॻाल्हियूं अॼु छा पियो थिए पोस्ट कॉलोनियल कमाल आहे त मूं हुननि खे चयो त मूंखे वाक़ई आउं एतिरो अपडेटेड कोन आहियां ऐं आउं तव्हां खां सिखंदुसि इन जे करे ई आउं हिते उन्हनि खे इहा अप्रोच वणी त उते ॾिसो न हिन क़िस्म जी अप्रोच आहे त हू एतिरा एडवांस्ड आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त हींअर दुनिया में छा पियो थिए हींअर जेको इस्लामिक वर्ल्ड आहे उनजो छा क्राइसिस आहे वेस्ट जे अंदरि जेको मुस्लिम क्राइसिस आहे सेक्युलर क्राइसिस आहे उन ते कहिड़ो लिटरेचर पियो अचे उन ते पूरो हिकिड़ो कोर्स आहे ग्लोबल असांजो प्रोफेसर अपडेटेड आहे एतिरो न असांजो प्रोफेसर इन लेवल ते बिल्कुलु अपडेटेड कोन्हे मां सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि जॾहिं पंहिंजे MPhil जे फाइनल सेमिनार में हुउसि उहो मुंहिंजो पोस्ट कॉलोनियलिज़म ते हो मां कुझु प्रोफेसर्स खे उहो सम्झाइण जी कोशिशि कई हू मूंखां ॾाढा टिपिकल सुवाल पिया कनि ठीकु आहे उन्हनि सवालनि में मैकडॉनल्ड्स ऐं KFC जो ज़िक्र मल्टानेशनल कंपनी जो ऐं मुंहिंजी थीसिस हिकिड़ी कॉन्सेप्चुअल आइडियोलॉजिकल हुई त उन मां तव्हां अंदाज़ो लॻायो हिते जा जेके प्रोफेसर्स सोशल साइंसिस में ख़ासि तौर ते तव्हांखे मिलंदा उन्हनि जूं स्टडीज़ ॾाढियूं मीडियोकर आहिनि उहे लिटरेचर नथा पढ़नि उन्हनि खे अॼु जे 21st सेंचुरी जे लिटरेचर जी ख़बर कोन्हे हू जेके रिसर्च कराइनि था हू 70s 80s जे मॉडल ते रिसर्च कराइनि ठीकु आहे हुन वटि रिसर्च जा मॉडल अॼु एडवांस्ड कोन्हनि ऐं इलाही रिसर्चिस मथे हिली हुननि ते ऑब्जेक्शन ईंदो आहे त भाई कहिड़े क़िस्म जो रिसर्चिस तव्हां असांखे मोकिलियूं सो एतिरा हू जेको आहे सो पुठिते पियल आहिनि ऐं बिल्कुलु हू अप टू डेट कोन्हनि अप टू द मार्क कोन्हनि
पर हू आराम सां इहो करे सघनि था। 10 साल जेको हिकिड़ो कोर्स हिकिड़ो प्रोफेसर 10 सालनि खां हिकिड़ो कोर्स पढ़ाए पियो, उन कोर्स में उनजी अप्रोच उहा ई आहे जेका 10 साल पहिरियों। त इहो ॾिसो, पैसा जेका हुकूमत तव्हांखे एतिरा ॾिए थी, घर वेही करे पढ़ी पोइ पढ़ाइण अचो था, ॿियनि कमनि खे तव्हां छॾे ॾियो, हिते तव्हां सिर्फ़ु पढ़ाइण ऐं पढ़ण खां अलावा बाक़ी हर कमु हर धंधे में पिया आहियो। सो इहो जेको आहे सो असां वटि नॉन सीरियस एटीट्यूड आहे, पढ़ाइणो आहे ई कोन, बसि हिकिड़ो दफ़ो असां बसि PhD करे छॾीसीं ऐं हाणे असांखे उहो खाइणो आहे, बसि इहो ई तसवर आहे। अच्छा, ॿियो मेहरान, बसि हाणे पाण आख़िरी सवाल जे तरफ़ वधूं था। हाणे इहे सभु शयूं त पंहिंजी जॻह ते आहिनि, हाणे उन में असांजी इन जे थ्रू, तव्हांजे थ्रू इहा बि ॻाल्हि थी त असांखे पंहिंजे स्टूडेंट खे बि अवेयर करिणो आहे, असांखे पंहिंजे नियाणियुनि खे उन्हनि ते बि मुतवजा थियणो आहे ऐं उन्हनि खे एतिरो कॉन्फिडेंस ॾियणो आहे त बाबा अहिड़े क़िस्म जी अगरि का बि शइ थिए थी त हू इन शइ खे ज़रूरु हाईलाइट कनि ऐं उहो लाइम लाइट करण जी ज़रूरत आहे हुनखे, ठीकु आहे। अच्छा, हाणे प्रोफेसर इहे त सुधरण जा आहिनि कोन, इन्हनि खे तव्हां खणी केतिरा नैरेटिव ॾियो, तव्हां खणी कुझु बि कयो, जेसि ताईं इनखे वरी बि तव्हांजी ॻाल्हि त स्टूडेंट रेज़िस्ट न कंदा तेसि ताईं इहे कोन था सही थी सघनि। ॿियो, हुकूमत ख़ुदि जेका आहे उहा मजबूर बणियल आहे, उनजे पोयां बि सबबु वरी हिन जो प्रेशर ग्रुप आहे, हीअ एतिरो स्ट्रॉन्ग प्रेशर ग्रुप आहे जो इहो बीह रहंदो त क्लासिस न रहंदा, इदारो बंदि थी वेंदो, वरी बि अल्टीमेटली असांखे करिणो इहो ई पवंदो। हाणे जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त परे असां वञूं ई कोन था, फेडरल त इलाही अॻिते जी ॻाल्हि आहे। कराची असां खां सिर्फ़ु 2 कलाकनि जो सफ़र आहे, कराची जी जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे ई असांजे हिते जामशोर ऐं हैदराबाद ऐं पंहिंजे शिकारपुर यूनिवर्सिटीज़ खां 1000 दफ़ा कराची यूनिवर्सिटी बहितर आहिनि। अच्छा, ॾिसो, एकेडमिक गैप तमामु घणो आहे। मसलन मूं कराची में बि कमु कयो आहे 4-5 साल, इस्लामाबाद में 2 साल कमु कयो आहे, हैदराबाद में बि कमु कयो आहे। हैदराबाद जा प्रोफेसर जेके आउं सुञाणा, जेके हिते नाले वारा प्रोफेसर आहिनि, उन्हनि खे कराची में केरु कोन सुञाणे। टू बी वेरी फ्रैंक एंड ऑनेस्ट, तव्हां यूनिवर्सिटीज़ में वञी वॾनि माण्हुनि खां हिननि जा नाला पुछो, इदारनि जे सरबराहनि खां, हिननि खे उहो कोन सुञाणींदा। साॻियो ई इस्लामाबाद में तव्हां वञो, हिननि खे केरु नथो सुञाणे। इहो हिकिड़ो सुवालु आहे। एकेडमिक जेको गैप आहे न, इनखे ब्रिज करण जी ज़रूरत आहे। हिननि कॾहिं इहा कोशिश ई कोन कई आहे त एकेडमिक गैप खे ब्रिज कजे। हिननि खे 3 लख रुपया पगार मिले थी न, हे छा जे लाइ इहो ब्रिज, इहे प्रायोरिटीज़ कोन्हनि। छो त एकेडमिक गैप तव्हां तॾहिं ब्रिज कंदा आहियो जॾहिं तव्हां पाण वञी उन्हनि इदारनि में पंहिंजूं उहे ॻाल्हियूं रखो, ऐं जॾहिं तव्हां उन्हनि इदारनि में वेंदो त सुभाणे तव्हांजा स्टूडेंट्स ग्रेजुएट पोस्ट ग्रेजुएट करण खां पोइ उन्हनि इदारनि में वेंदा ऐं उन्हनि में वञी कमाईंदा, नौकरियूं कंदा। थियो ईअं जो जॾहिं मां कराची वियुसि त मुंहिंजी बैच, असांजी जेका मास्टर्स जी बैच हुई, उन मां इलाही दोस्तनि खे मूं चयो, उन बाद में कुझु सालनि खां पोइ 1-2 दोस्त आया आहियूं कराची में ज़बरदस्त जेको आहे सेटल्ड ऐं एडजस्ट आहिनि। इहो बि हिकिड़ो सुवालु आहे त असांजा ग्रेजुएट्स पोस्ट ग्रेजुएट्स कराची इदारनि में, ख़ासि तौर ते एजुकेशनल इंस्टीट्यूट्स में, यूनिवर्सिटीज़ में कमु करणु नथा वञनि। इहो हिकिड़ो गैप आहे। इहो गैप हिन प्रोफेसर्स खे फिल करिणो हो, हिन खे रिटायरमेंट खां पोइ कराची जे प्राइवेट इदारनि में वञी कमु करिणो हो, पर छो त एलियत कोन्हे, एलियत कोन्हे न। ॾिसो, प्रेज़ेंटेबिलिटी त खपे न, ठीकु आहे। प्रेज़ेंटेबिलिटी न हूंदी, प्रेज़ेंटेबल हूंदो ई कोन, अपडेट हुजो न, अपडेट ई कोन्हे। ही एतिरा कॉम्प्लेक्स जो शिकार ख़बर आहे त असां इस्लामाबाद, लाहौर या कराची वियासीं एकेडमिया जे अंदरि त असांजा लूप होल्स आइडेंटिफाई थी त असां केतिरा वीक आहियूं, छो त स्टडी हिननि जी आहे कोन, अपडेट ई आहे कोन, रिसर्च में हिननि को कमाल कयो कोन, ठीकु आहे। इहो हिकिड़ो एकेडमिक गैप आहे। ॿियो, कराची जी जेका एकेडमिया आहे न, कराची जी एकेडमिया इट्स सेल्फ, छो त कराची जी एकेडमिया में जेको डोमिनेटिंग फैक्टर आहे उहो मुहाजिर फैक्टर आहे। करणु न घुरिजे नस्ल परस्ती जी ॻाल्हि इन लेवल ते, बट इहो डोमिनेटिंग फैक्टर कंहिं हद ताईं असां सिंधियुनि खे हॉन्ट करे थो कराची जे अंदरि। बट वरी बि अगरि तव्हां मेरिट वारा आहियो त स्पेस मिली थो वञे, पर ओवरऑल ॾिठो वञे न त कराची जा डायनेमिक्स थोरा डिफरेंट आहिनि। जेको मुहाजिर कम्युनिटी आहे, उन्हनि मां जेके प्रोफेसर्स आहिनि ऐं हुते कमु कनि था, उन्हनि जो एकेडमिया में कमु कोन्हे। वरी बि असांखे सिंधियुनि प्रोफेसर्स जो कुझु कमु मिलंदो, हुननि जो कमु ज़ीरो आहे। असां हाणे ईअं कयां जो पंहिंजनि हिते हिननि खे डिमीन करण जे लाइ चवां त मुहाजिर जेको आहे सो हुते कमु कयो आहे, न, उर्दू स्पीकर्स जो कमु अञा बि मतिलबु हिननि कमु बीहल आहे, ठीकु आहे। हुननि खे हू लैंग्वेज टीचिंग खां ॿाहिरि अञा बि निकिता कोन्हनि, हुननि खे सिर्फ़ु तव्हां ॾियो ग्रामर जा टेंसेस पढ़ाइनि, लिंग्विस्टिक्स लिटरेचर हुननि जे बस जी ॻाल्हि कोन्हे। सो इहो आहे हुते, ऐं इन जे करे हू बायस बि तमामु घणो आहिनि। ऐं ख़ासि तौर ते असां जेके सिंध मां जेको आहे सो कराची खां अलावा जेका ॿी सिंध आहे, उतां खां असां जॾहिं वञूं था उन्हनि जूं डिग्रीज़ खणी
त उतां खां उन्हनि खे ही जेको आहे सो अञा ॿी नज़र सां ॾिसनि था त भाउ ही जेको आहे सो सेकेंडरी क्लास इंस्टीट्यूट्स आहिनि, उतां जेके माण्हू आयल आहिनि उहे बि सेकेंडरी उन मीडियोकर हूंदा। सो इहा रवैया आहिनि उते कराची जे अंदरि जेके प्रॉब्लम कनि था एकेडमिया में, स्टीरियोटाइप्स आहिनि इहे, ऐं इन्हनि स्टीरियोटाइप्स खे ख़तमु केरु कंदो जॾहिं असां वञी उन्हनि जी एकेडमिया खे रिक्लेम कंदासीं। बिल्कुलु असांजा प्रोफेसर उते वञण लाइ तयारु कोन, उन्हनि खे तव्हां इनवाइट कयो तॾहिं बि कोन था अचनि, छो त दे फील शाय, ऐं उन्हनि खे ख़बर आहे त बाबा असां जेको आहे उन एतिरा कॉम्पिटेंट लूपहोल्स नज़र अची वेंदा। हा, एतिरो असां उते कोन मञाए सघंदासीं पाण खे। हा, हिननि खे अचे कुझु बि कोन थो, ही बसि हिननि PhD कई, हुनजे करे हिननि खे ॿियो प्रेशर ग्रुप हिननि खे ऑन कयो। अच्छा, मेरा हिकिड़ी ॻाल्हि इहा बि अथव, जेके बि असांजी जनरेशन जा बि जेकॾहिं अगरि माण्हू आहिनि न, उन्हनि MPhil कई, हाणे उन्हनि खे हिननि कॉन्ट्रैक्ट ते रखियो, लेक्चरर थी विया। हाणे तव्हांखे ख़बर आहे असांजी एज जो माण्हू बि इन्हनि अहिड़नि ग्रुप्स में वञे थो त मूंखे प्रमोशन मिले। हाणे बजाए उहो बि उन ट्रुथ जे साइड हुजे, बजाए जो हिननि सभिनीनि खे जेको आहे हिकिड़ो रेज़िस्ट करे चवे त तव्हां ग़लति आहियो, ऐं उहो बि उनजो शिकार थी थो वञे। सिस्टम, ओवरऑल सिस्टम अहिड़ो आहे न, हुननि खे ख़बर आहे त जेकॾहिं सिस्टम जो हिसो न थींदा त हू बिल्कुलु साइड लाइन हूंदा। ऐं ओवरऑल आहे उन में पोइ जेके उन में 2-3 अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके लाट ॿारींदा हलंदा आहिनि, सो उन्हनि जी लाट विसामी वेंदी आहे। सो इहो ओवरऑल हर जॻह ते आहे त सिस्टम माना असांजी जनरेशन खे बि ईअं करणु खपे त माना फ्लोटिंग ऑन वॉटर हुजो न, असांखे इहो करणु न घुरिजे, असांखे रेज़िस्ट करणु घुरिजे। पर जेके इहे कनि था उहे इन सिस्टम जे करे हुन में अची करे जेके थोरा घणा ब्राइट माइंडेड आहिनि, कमु करणु चाहिनि था, पर उहो ॾिसनि था त सिस्टम अहिड़ो आहे, अगरि असां इन सिस्टम में न हलियासीं त असां साइड लाइन थी वेंदासीं त फॉर द सेक ऑफ करियर ऐं कुझु पैसनि जे करे हू इहो कनि था, ठीकु आहे, नौकिरी जी ख़ातिर। बाक़ी आहे त इहो करणु त न घुरिजे। अल्टीमेटली जेको असां वटि सोल्यूशन आहे न यूनिवर्सिटी जो, उहो स्टूडेंट्स रेज़िस्टेंस आहे। सही, ठीकु आहे, छो त फैकल्टी ॾिसो हिन नंबर में न आहे जो फैकल्टी रेज़िस्ट करे सघे, स्टूडेंट्स रेज़िस्ट कंदा, पंहिंजनि इदारनि खे रिक्लेम कंदा, ऐं उन रेज़िस्टेंस जे नतीजे में जेको पॉलिटिकल डिमांड रखंदा हू इहा रखंदा त जुडिशियल कमीशन ठहे। जुडिशियल कमीशन एटलीस्ट 2 डिकेड्स जी इंक्वायरी करे त थियो छा आहे सिंध जी यूनिवर्सिटी सां, कहिड़ो वेदन थियो आहे सरकारी इदारनि सां, ठीकु आहे, ऐं उन जे बेसिस ते जेके जेके माण्हू आहिनि उन्हनि खे कढियो वञे, जुडिशियल प्रोटेक्शन हुजे कढण में हुकूमत खे बि, ऐं पोइ जेके आहिनि सो तव्हां हिते रीहायरिंग कयूं, सॼो रीस्ट्रक्चरिंग कयो यूनिवर्सिटी जे अंदरि। जेसिताईं नवां माण्हू न ईंदा तव्हांजी यूनिवर्सिटी में आहे इहो तमामु घणो आइडियल ऐं ॾुखियो, पर इन खां अलावा अगरि असां ईअं नथा कयूं, असांजी यूनिवर्सिटी में रीस्ट्रक्चरिंग कोन थींदी, असां कॾहिं बि अॼु जी मॉडर्न 21st सेंचुरी जी मार्केट खे कॉम्पीट कोन करे सघंदासीं। वरी बि त हायरिंग उहा ई थी थिए न, हुननि जा ई पंहिंजा ई माण्हू आहिनि, उन्हनि जी पंहिंजी हालत बहितर आहे। उन्हनि जी हू मिसाल, हाणे हिकिड़ो प्रोफेसर आहे, हुन 10 साल हिकिड़ो सब्जेक्ट पढ़ायो, उहो उअं ई थो पढ़ाए जीअं 80s में पढ़ाईंदो। हाणे उनजी हालत पंहिंजी हीअं आहे, वरी उन जेको पुटु आहे उहो भर्ती त करायो अथई हाणे पंहिंजे डिपार्टमेंट, पर उनजी पंहिंजी हालत वयल आहे, माना पुट जी बि हालत वयल आहे। इहो हशर आहे, इहो इन सां इदारो पोइ अॻिते वधंदो। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि त ॾिसो, असां इन हक़ में कोन आहियूं त जेके सिंध जा वसीला ऐं सिंध जा इदारा आहिनि उहो वफ़ाक़ कंट्रोल करे, ठीकु आहे, वफ़ाक़ कंट्रोल करे, बट हिकिड़ो आउं तव्हांखे मतिलबु तव्हां हिकिड़ो टाइम लाइन खणो 18th अमेंडमेंट खां पहिरीं ऐं 18th अमेंडमेंट खां पोइ तव्हां सिंध जे इदारनि जी हालत ॾिसो। 18th अमेंडमेंट खां पहिरीं क़दरे बहितरो माहौल, जेके बि अपॉइंटमेंट्स आहिनि हायरिंग थियूं मेरिट ते थियूं, उन दौर में माण्हू सुठा भर्ती थिया जिन थोरो घणो कमु कयो। बाद में 18th अमेंडमेंट खां पोइ जेके उहे कमु करण वारा माण्हू हुआ जेके 18th अमेंडमेंट खां पहिरीं भर्ती थिया, उन्हनि खे बि कमु कोन करणु ॾिनो वियो पहिरीं वारनि खे। सो ही जेका 18th अमेंडमेंट जे नाले में सिंध सां जेका वेदन थी आहे सिंधी इदारनि सां, 18th अमेंडमेंट हुई छा? डिवोल्यूशन ऑफ पावर। त बाबा तव्हां जेको फेडरल गवर्नमेंट आहे उहो सिंध गवर्नमेंट खे पावर डिवॉल्व करे, सिंध गवर्नमेंट लोकल गवर्नमेंट खे पावर डिवॉल्व करे त जीअं गली बहितर थिए, शहर बहतर थिए, शयूं बहितर थियण जी जॻह ते बदतर थी वियूं। सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ खां त पावर्स वरिता, पर छा हेठि डिवॉल्व कया? चलो असां सम्झूं था त बाबा एस्टेब्लिशमेंट फौज जी पैसा बचाइण चाहे थी पाकिस्तान जे अंदरि ऐं बजट पाण ॾे करणु चाहे थी, तॾहिं 18th अमेंडमेंट ख़तमु थी करे, पर तव्हां 18th अमेंडमेंट मां फ़ाइदो कहिड़ो वरितो? तव्हां हेल्थ सेक्टर खे बदतर कयो, एजुकेशन सेक्टर तबाह करे, एजुकेशन सेक्टर तव्हां मुकमल तबाह कयो। सो इहो आहे मामलो, आउं सम्झां थो हिन खे बि एनालिसिस करणु घुरिजे त 18th अमेंडमेंट असांजी एजुकेशन खे केतिरो फेवर कयो आहे। सही। नाज़रीन, जीअं त जॾहिं बि एजुकेशन जी तालीम जी ॻाल्हि निकिरंदी आहे त सवाइ मतिलबु इहो शाम ग़रीबा पाण जे ॿियो कुझु बि न ईंदो। उनजे पोयां जेके महिराण वांगुरु ॻाल्हि त
ॿियो कोई कोन्हे, का खिलाई मखलूक कोन्हे। इहे असांजा ई पंहिंजा माण्हू आहिनि जेके ॾिसनि था कनि इदारनि खे। उन्हनि जी हालत इहा आहे जो ॾींहों ॾींहुं वञनि था बदतर खां बदतर थींदा, बजाए पाण खे अपडेट कनि, बजाए पंहिंजो पाण खे इम्प्रूव कनि, बजाए अॻिते वधण जे। हुननि में उहा वॾेरकी, हुननि में उहो फ्यूडल लॉर्ड वारो जेको तस्वुरु आहे उहो निकिरी न आहे सघियो अञा ताईं। सो पाण अहिड़ियुनि निशस्तुनि में इहो कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे इहा तनबीह कजे त हाणे घणो ई थियो, बसि हाणे पाण खे तब्दील कयो। सो जेको अॼु हिन सॼी वेहक मां असांखे अहम शइ मिली उहा इहा आहे त स्टूडेंट जेसि ताईं रेज़िस्ट न कंदा तेसि ताईं माहौल साज़गार न थियंदो ऐं उनखे असां ॾिसी नथा सघूं। सो हाणे स्टूडेंट खे इहा हिमत करणी पवंदी त शागिर्द पंहिंजी ताक़त जो भरपूर मुज़ाहिरो कनि ऐं उहे ई रेज़िस्ट कनि, तॾहिं ई शयूं तब्दीलीअ तरफ़ ईंदियूं। सो हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां, कंहिं ॿिए किताब सां। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।